अॼु बाप दादा चवनि था ज्ञान जो सारा मां ऐं मुंहिंजो बाबा 29/3/81 जा महावाक्य आहिनि। बाप दादा सभी ॿारनि खे संपन्न स्वरूप ठाहिण जे लाइ रोज़ रोज़ भिन्न भिन्न प्रकार जी पॉइंट्स ॿुधाईंदा रहनि। सभी पॉइंट्स जो सार आहे, सभिनि जो सार में समाए बिंदु ठही वञे। हाणे सभी पॉइंट्स जो सार छा आहे? मतिलबु बाबा जे हर हिकु ज्ञान जे पॉइंट सां छा थींदो आहे? असांजो मन शांत थी वेंदो आहे, बुद्धि शुद्ध थी वेंदी आहे, संस्कार ठही वेंदा आहिनि सुठा। बसि ॿियो कुझु थोरी आहे। पोइ मतिलबु बिंदु में समाए थी वञो। अल्टीमेटली त असांखे जीअं डॉक्टर जी पढ़ाई हूंदी आहे, डॉक्टरी जी पढ़ाई माण्हू पढ़ंदो आहे, कहिड़ी किताबूं पढ़ंदो आहे, कहिड़े एग्ज़ाम ॾींदो, फाइनल त हुनखे छा करिणो आहे? डॉक्टर जी डिग्री प्राप्त थी वई, पोइ ओहिड़ो कमु करिणो आहे। पोइ थोरी किताबुनि जो पॉइंट्स, हा भई दवाइनि जो पॉइंट यादि रहंदियूं या कहिड़ी बीमारी जा छा छा लक्षण आहिनि, लेकिन अंत में त इहे थींदो न, हा ये डॉक्टर ठही वियो, त ईअं ई असांखे छा ठहिणो? बिंदु। बसि मां आत्मा बिंदु, बाबा बिंदु, बसि। अगरि मन में कोई बि ॻाल्हि हूंदी त हुनजो उत्तर बाबा अलॻि अलॻि पॉइंट्स जे रूप में ॾींदा आहिनि। असां हुन पॉइंट खे यूज़ करे हुन मन में जो बि ॻाल्हि आहे हुनखे स्टॉप करूं ऐं बिंदु थी वञूं। त सभिनि जो सार में समाए बिंदु ठही वञो। हाणे बाबा चवनि था सभु पॉइंट्स खे समाए करे हाणे सिर्फ़ु मां आत्मा बिंदु, बाबा बिंदु। हाणे अभ्यास निरंतर रहंदो आहे। कोई बि कर्म कंदे हुए स्मृति रहंदी आहे कि मां ज्योति बिंदु हिन कर्मेंद्रियनि द्वारा कर्म कराइण वारी आहियां। मां ज्योति बिंदु हिन कर्मेंद्रियनि द्वारा कर्म कराइण वारी आहियां। ये पहिरों पाठ स्वरूप में लायो आहे। आदि बि इहो आहे, अंत में बि हिन स्वरूप में स्थित थी वञो। मां ज्योति बिंदु आत्मा आहियां। आदि भी इहो आहे, अंत में भी यही स्वरूप में स्थित थियणो आहे। जॾहिं असां आयासीं मथां खां हेठि, तॾहिं बि असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदा हुआसीं न। हाणे असांखे मथां खां हेठि खां मथे वञिणो आहे त बि आत्मा सम्झणो आहे। त सेकंड जो ज्ञान, सेकंड जे ज्ञान स्वरूप ठहिया आहियो न। विस्तार खे समाइण लाइ हिकु सेकंड जो अभ्यास करो। इन करे बाबा चईंदा आहिनि न, विच विच में अभ्यास करो। बसि मां आत्मा बिंदु, बाबा बिंदु। जेतिरो विस्तार खे समाइण लाइ हिकु सेकंड जो अभ्यास आहे, जेतिरो विस्तार में अचणु सहज आहे, ओतिरो ई सार स्वरूप में अचणु सहज अनुभव थींदो आहे। सभु ॻाल्हियुनि खे समेटे छॾो। शोर शाह जा प्रश्न न, सभु स्टॉप। जो थियो सुठो थियो, जो थिए थो सुठो थो थिए, जो थियण वारो आहे उहो त ॾाढो ई सुठो थियण वारो आहे। बसि स्टॉप। त बाबा चवनि था कि सार स्वरूप में स्थिति पोइ विस्तार में अचिणो। इहा ॻाल्हि भुलिजी त न वेंदा आहियो। विस्तार के सार में करो, पोइ सार स्वरूप कि मां आत्मा आहियां, आत्मिक स्वरूप में स्थित थी करे हुन विस्तार वारी ॻाल्हि खे ॾिसो त तव्हांखे सभु सम्झ में अची वेंदो। बाबा चवनि था सार स्वरूप में स्थिति पोइ विस्तार में अचिणो आहे। इहे ॻाल्हियूं भुलिजंदा त न आहियो न। सार स्वरूप में स्थित थी विस्तार में अचण सां कोई बि प्रकार जे विस्तार जी आकर्षण न थींदी।
कंहिं बि ॻाल्हि खे हिन रीति न ॾिसो विस्तार रूप में। सम्झो ॾाढी कोई वॾी ॻाल्हि थी वई, अभ्यास सोचो मां आत्मा आहियां, हिन सृष्टि ते पाठ थी वॼायां, बाबा जी संतान आहियां, ऐं हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे वॼाईंदे हीअ ॻाल्हि थी आहे, पोइ तव्हांखे ॻाल्हि बि ॾाढी नंढी लॻंदी। बाबा चवनि था पोइ तव्हांखे ॻाल्हि बि ॾाढी नंढी लॻंदी ऐं तव्हां हुनखे पार बि करे छॾंदव। अगरि तव्हां ॻाल्हि खे वॾे रूप में ॾिसंदव न ऐं ख़ुदि खे आत्मा भुलिजी वेंदव त तव्हांखे उहा ॻाल्हि ॾाढी वॾी लॻंदी। सम्झो तव्हांखे पतो लॻो कि फलाणे जो एक्सीडेंट थी वियो, हाणे फलाणे जो एक्सीडेंट थी वियो, अगरि तव्हां हुनखे दैहिक संबंध जे रूप में ॾिसंदव या हुनजे ॿिया बि ॻाल्हियुनि खे साम्हूं रखी ॾिसंदव त ॾाढी वॾी ॻाल्हि थी वई न। माण्हू सोचदा कि हाणे हुनजे घर में त इहे ई कमाइण वारो हुयो, केरु कमाईंदो, हाणे हेॾा पैसा कीअं लॻंदा, ऐं इहे ई तव्हांखे पतो लॻो कि फलाणे जो एक्सीडेंट थी वियो। तव्हां सोचियो मां त आत्मा आहियां, बाबा जी संतान आहियां, ऐं हिन सृष्टि ते असां पाठ था वॼायूं, ऐं हीअ ॻाल्हि थी वई हुन आत्मा सां गॾु। कोई ॻाल्हि कोन्हे। आत्मिक स्वरूप में स्थित थी करे हुन बाबा जी यादि में उहो ॻाल्हि खे ॿुधो। ये अभ्यास पहिरियों हिन में अभ्यास करिणो पवंदो, पोइ प्रैक्टिस थी वेंदी। कि तव्हांखे ईअं कोई चए तव्हांजे फलाणे संबंधी जो एक्सीडेंट थी वियो त केॾी थोरो लॻंदो आहे न। ऐं हीअं असां आत्मिक स्वरूप में स्थित थियूं ऐं ॿुधूं अच्छा फलाणी आत्मा जे शरीर जो एक्सीडेंट थी वियो त केॾो लाइट लॻंदो आहे, ईअं लॻंदो आहे जीअं कुझु थियो ई न। वो जो धक्कोपन लॻंदो आहे न, उहो धक्कोपन न लॻंदो। ईअं ई जीवन में कई अहिड़ी विस्तार वारी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि माण्हुनि जे जीवन में। हुन समय असां हुनखे देह भान जे रूप में न ॾिसूं, देह भान जे रूप में न ॿुधो, देह जे संबंध जे हिसाब सां न ॾिसूं। हीअं ॾिसो हा भई असां सभु आत्मायूं आहियूं, हिन आत्मा सां ईअं थी वियो। विस्तार खे ॾिसंदे ॿुधंदे वर्णन कंदे हीअं अनुभव कंदो जीअं हिकु खेल आहे। ॾिसो हीअं सोचो कि अरे अच्छा हुन फलाणे जो एक्सीडेंट थी वियो, हीअं सोचो कि हुन फलाणी आत्मा जो शरीर जो एक्सीडेंट थी वियो त छा लॻंदो? चलो हुनजो बि कोई हिसाब किताब हूंदो जो चुकतो थी वियो, है न। ईअं लॻंदो न अगरि तव्हां खां सेवा वठणी हूंदी हुन संबंधी जी धन जे रूप में या जंहिं बि रूप में, त तव्हां सोचो चलो असांजो बि हिसाब किताब हूंदो। ॾिसो इहो बि थींदो आहे न। हाणे अगरि तव्हांजो कोई संबंधी ग़रीब आहे या जंहिंखे पैसनि जी ज़रूरत आहे, अगरि तव्हां उन्हनि खे कंहिं बि रीति मदद कंदा आहियो त तव्हां अहसान न कंदा आहियो। सोचो इहो बि असांजो हिसाब किताब हूंदो हिननि सां, या चलो इहे बि असां पुण्य कमायूं था, पर उन्हनि खे पैसा ॾाढी सम्झी करे ॾियणो आहे, किथे उहो ग़लति कम में यूज़ न करनि। न अॼुकल्ह माण्हू ॾिसो नथो करे न, मतिलबु पंहिंजे ख़ानदान में माण्हुनि जी हिक ॿिए जी मदद नथो करे सघे हूंदे हुए बि। छो जी इहे जेकी गहराई वारी ॻाल्हियूं आहिनि त सभु भुलिजी विया आहिनि। त बाबा असांखे चवनि था कि अगरि सार स्वरूप में स्थित थी करे ॾिसंदव न त तव्हांखे हिकु खेल लॻंदो कि ठीकु आहे थी वियो त थी वियो, हाणे एक्सीडेंट इलाज करायो, तव्हां मदद करे सघंदा आहियो त करो, न त ॾाढा तरीक़ा आहिनि। इहे अभ्यास सदा क़ाइमु रहे, हिनखे चइबो आहे सहज यादि। त बाबा असांखे चवनि था जीवन जे हर कर्म में 2 शब्द कम में ईंदा आहिनि, चाहे ज्ञान चाहे अज्ञान में।
जीवन में हर कर्म में ॿ शब्द कम में ईंदा आहिनि, चाहे ज्ञान में चाहे अज्ञान में। वो कहिड़ा आहिनि? मां ऐं मुंहिंजो। हिन ॿ शब्दनि में ज्ञान जो बि सार आहे। हिन ॿ शब्दनि में ज्ञान जो बि सार आहे। मां ज्योति बिंदु व श्रेष्ठ आत्मा आहे। हिन ॿ शब्दनि में मां ऐं मुंहिंजो, हिन में ज्ञान जो सार आहे। मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा। इहा स्थिति कॾहिं ईंदी? जॾहिं असांजा सभु पाप भस्म थी वेंदा, जॾहिं असांजी आत्मा जो मन हिकदमि शुद्ध, बुद्धि हिकदमि क्लीन एंड क्लियर, बुद्धि में से बाबा जी ही मत, स्वभाव संस्कार बाबा जहिड़ा, तॾहिं इहा स्थिति थींदी न, मां ऐं मुंहिंजो बाबा। न त अगरि असांजो कोई कर्म भोग हूंदो त उहो चुक्तो करिणो पवंदो, कोई पुराणो स्वभाव संस्कार, कोई मन में व्यर्थ संकल्प, कोई विकार, कोई बुराई, त उहो कुझु न कुझु इमर्ज थींदो वेंदो। त बाबा जे ज्ञान सां, बाबा जे गुणनि सां, बाबा जी शक्तियुनि सां सभु आत्मा खे हिकदमि नीट एंड क्लीन करिणो आहे। बाबा जे हर ज्ञान जे पॉइंट खे यूज़ करो, तॾहिं इहा स्थिति ईंदी। कहिड़ी? मां आत्मा मुंहिंजो बाबा। त हिन ॿ शब्दनि में ज्ञान जो बि सार आहे। मां ज्योति बिंदु व श्रेष्ठ आत्मा आहियां। ब्रह्म कुमार व कुमारी आहियां। ऐं मुंहिंजो त हिकु बाप, ॿियो न कोई। है न? मां ज्योति बिंदु व श्रेष्ठ आत्मा आहियां। मुंहिंजो त हिकु बाप, ॿियो न कोई। मुंहिंजो बाबा हिन में सभु अची वियो। मुंहिंजो बाबा अर्थात मुंहिंजो वरसो थी वियो न। मुंहिंजो बाबा मतिलबु मुंहिंजो वरसो थी वियो। त इहा मां ऐं मुंहिंजो ॿ शब्द त पको आहे न। मुंहिंजो बाबा चइण सां अनेक प्रकार जो मुंहिंजो समाइजी वेंदो। घड़ी घड़ी आहे न, इहे ॿ शब्द बि तव्हां यादि रखंदव न। जिस घड़ी घड़ी विच में तव्हां हिकदमि अंतर्मुखी थी करे, मां आत्मा मुंहिंजो बाबा, हिकदमि बुद्धि परम धाम में बाबा वटि हली वञे। ये सभु कुझु बाबा में समाइजी वञे। तव्हां इहो अभ्यास करे ॾिसो, हर घंटे में हिकु बार। घणी देरि लॻंदी? 1 मिंट, 1 सेकेंड। बसि उहो यादि इमर्ज करो, मां आत्मा मुंहिंजो बाबा। परम धाम में पंहिंजी बुद्धि खे स्थित करे छॾो बाबा वटि। सोचो 1 सेकेंड जी शांति बि कहिड़ी शक्ति ॾींदी आहे। हिकदमि हिकु बार बाबा चई न, तव्हांजी अगरि तव्हां अव्यक्त स्थिति में स्थित थींदव न, सॼे ॾींहं में 5 मिंट बि थियव, घणा मिंट बि थियव, त तव्हांजी उहा एतिरे घंटनि जी निंड थी वेंदी, 3-4 घंटनि जी निंड थी वेंदी। एग्ज़ैक्ट यादि न आहे, लेकिन बाबा ईअं चयो हुई। त जॾहिं बि तव्हांखे थकान लॻे, जॾहिं बि तव्हांखे ॾाढी निंड अचे न, ऐं तव्हांखे कमु बि करिणो आहे, त 1 सेकेंड बि अगरि तव्हां निराकारी स्थिति, अव्यक्त स्थिति जो अनुभव कयो, या चलो 5 मिंट वेही रहो बाबा जे अॻियां, अगरि समय आहे त। 3-4 कलाक सुम्हण जो समय न आहे, 2-3 कलाक 3-4, लेकिन 5 मिंट हुन स्थिति में स्थित थी वञो त बि तव्हांजी थकान दूरि थी वेंदी। अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियुनि खे असांखे समय समय ते अनुभव करिणो खपे न, त असांखे इहे ज्ञान खे प्रैक्टिकल में असां यूज़ करे सघंदासीं।
त मुंहिंजो बाबा चइण सां अनेक प्रकार जो मुंहिंजो समाइजी वेंदो आहे। त 2 शब्द स्मृति में लाइण मुश्किल आहिनि। मां आत्मा मुंहिंजो बाबा, ही त जॻह जॻह तव्हां लिखी बि सघंदा आहियो ताकी तव्हांखे यादि रहे। बाबा चवनि था पहिरियों बि इहे 2 शब्द चईंदा हुयो न, मां ऐं मुंहिंजो। पहिरियों अज्ञान काल में छा चईंदा आहिनि, जे सम्झो मां देहवान में अची वियो, मुंहिंजो घर, मुंहिंजी प्रॉपर्टी, मुंहिंजी डिग्री, मुंहिंजी पढ़ाई, मुंहिंजो शरीर, है न। के शरीर में बि ॾाढो मोह हूंदो आहे कि मुंहिंजा वार न ख़राबु थिए, न मुंहिंजो फेस न ख़राबु थिए, अरे मां मोटी न थी वञा। वो त चलो ठीकु आहे, वो त हेल्थ जे हिसाब सां असांखे मोटापन त ध्यानु खाइण पीअण में रखिणो आहे, पर कोई ज़्यादा ई पंहिंजे शरीर ते टाइम वेस्ट कंदो आहे, ईअं बि न करणु खपे। त पहिरियों मां ऐं मुंहिंजो कीअं चईंदा हुआसीं, हाणे मां ऐं मुंहिंजो कीअं चईंदा आहियूं, मां आत्मा मुंहिंजो बाबा। त चेक करो, हीअं हिन स्मृति सां चईंदा आहियो कि अञा ताईं, जॾहिं तव्हां इहे चेक करो तव्हांखे इहे अञा ताईं आहे, मुंहिंजो घर, मुंहिंजा कपिड़ा, मुंहिंजा सोना, मुंहिंजा माउ पीउ, मुंहिंजा ॿार, मुंहिंजो पति, मुंहिंजी पत्नी, मुंहिंजो फलानो, ईअं कोई आकर्षण थींदो आहे कंहिं संबंध सां, त मतिलबु अञा ताईं पूरा मरिया न आहियो। हिकु ध्यानु रखणु अलॻि ॻाल्हि थींदी आहे, लेकिन हिकु मुंहिंजोपन हूंदो आहे न मुंहिंजो आहे, इहे त हुनखे कुझु बि तकलीफ़ थिए त तव्हांखे तकलीफ़ थी थिए, उहो तकलीफ़ न थियणी खपे, असांखे तकलीफ़ न थियणी खपे। उनखे नुक़सानु थिए त उहो बाबा खे असां चई छॾूं, असांखे हीअ रहे कि बाबा जे हिन चीज़ टुटी पई आहे, हुन चीज़ हुन इंसान जे विच में बाबा अचिणो खपे, जीअं चईंदा न भई मुंहिंजे ॿार खे हीअं थी वियो, त मुंहिंजो ॿार त दुख थींदो आहे न, हाणे असां चऊं मुंहिंजे ॿार खे हीअं थी वियो, अरे मुंहिंजे ॿार खे हिन हीअं कई, त केॾो दुख थींदो आहे। त उहो मां ऐं मुंहिंजोपन देहवान वारो अची वियो, ऐं असां इहे ई सोचूं अच्छा बाबा तव्हांजे ॿार खे न हुन हीअं कई, ॾिसो केॾो हल्कोपन आहे, बाबा तव्हांजे ॿार खे हुन आत्मा हीअं कई, केॾो हल्कोपन थी वियो। त इहो थी वियो मरण, कि असां हुन सां मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा, ऐं इहे जेकी 3 चीज़ आहे न, इहे बाबा जी आहे, मुंहिंजी न आहे। त इहे चेक करो, मां ऐं मुंहिंजो, इहे 2 शब्द चईंदा हुयो पहिरियों, हाणे बि इहे ई शब्द चईंदा आहिनि, लेकिन अंतर केतिरो आहे। मां ऐं मुंहिंजो इहो ई पहिरियों पाठ भुलिजी वेंदा आहियो छा? सम्झो तव्हांजे शरीर खे कुझु थियो, है न, अचानक कुझु बि किथे बि सूरु शुरू थी वियो, त माण्हुनि खे त टेंशन थिए न, अरे अलाए मुंहिंजे शरीर में न हिते सूरु थो थिए, त उहो केॾो थींदो आहे न, थोरो लॻंदो आहे न अलाए छो थो थिए हेॾो सूरु मुंहिंजे शरीर खे, मुंहिंजे हथ में, मुंहिंजे पेर में, मुंहिंजे फलाणे में। बाबा तव्हांजे हिन शरीर में हिते सूरु थो थिए, बसि मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा, 3 ॻाल्हि कोई बि अचे त बाबा खे ॾेई छॾियो। त चेक कजो, बाबा जे असांखे चवनि था कि पहिरियों मां ऐं मुंहिंजो चईंदा हुआसीं, हाणे मां ऐं मुंहिंजो चईंदा आहियूं, त हिन में केतिरो अंतर आहे। मां ऐं मुंहिंजो इहो ई पहिरियों पाठ भुलिजी सघंदा आहियो छा? इहे त नंढो सो ॿार बि यादि करे सघंदो आहे, तव्हां त नॉलेजफुल आहियो न, त नॉलेजफुल 2 शब्द यादि न करे सघंदा आहिनि, इहे थी सघंदो आहे। इन 2 शब्दनि सां माया जी निर्विघ्न मास्टर सर्वशक्तिवान ठही वेंदो आहे।
मां आत्मा मुंहिंजो बाबा, इन सां माया जी निर्विघ्न मास्टर सर्वशक्तिवान ठही वेंदो। ॿ शब्द खे भुलिजंदो त माया 1000 रूपनि में अची वेंदी। सिर्फ़ु इहे 2 शब्दनि खे भुलिजंदो त माया मतिलबु विकार, बुराई, व्यर्थ संकल्प, विकल्प 1000 रूप में अची वेंदी। त बाबा असांखे चवनि था, अॼु हिकु रूप में आई, कल्ह ॿिए रूप में आई। छो माया जो मुंहिंजो ॾाढो लंबो चौड़ो, माया जो मुंहिंजो ॾाढो लंबो चौड़ो आहे न। चेक मुंहिंजो इहो, मुंहिंजो उहो, मुंहिंजो फलानो, मूंसां ईअं थियो, मूंखे हुन ईअं चयईं, त इहो ॾाढो लंबो चौड़ो आहे। ऐं मुंहिंजो बाप त हिकु ई आहे न। पहिरियों कीअं ॾिसो, अगरि अज्ञान काल में 2 माण्हुनि सां मिलो न, त उहो अञा ताईं ईअं चईंदा हूंदा, हा मूंसां बि ईअं कयईं, मूंखे बि ईअं चयईं, मुंहिंजो बि न मञई, मुंहिंजी इज़त न कयईं। हा, कहिड़ो मुंहिंजो पण ईंदो आहे न। ख़ासि कर जो बुज़ुर्ग माण्हू हूंदा आहिनि न, उन्हनि खे त तव्हां ॾिसजो, उन्हनि जे दिमाग़ में अञा ताईं इहो ई रहंदो मैक्सिमम। मूंसां बि ईअं कंदो हुयो, मुंहिंजी ससु बि मूंसां ईअं कयईं, मुंहिंजो घोटु मूंसां ईअं कंदो हुयो, मुंहिंजे ॿारनि ईअं कयईं, मुंहिंजी इज़त न रखंदा आहिनि, मूंसां हीअं मूंसां उन्हनि जो त दिमाग़ु ॾाढो ई अशांत रहंदो है न। केॾी सारी ॻाल्हियूं सोचो, उन्हनि आत्माउनि जी छा स्थिति हूंदी। त इहे माया जा अनेक रूप आहिनि, मुंहिंजा अनेक आहिनि। त बाबा अॼु असांखे चवनि था कि माया जी मुंहिंजे में न फंसो, सदा यादि रखो मां आत्मा, मुंहिंजो बाबा, मुंहिंजो त हिकु बाप आहे। मूंखे त बाबा ॾाढी सुमान ॾिना अथई। मूंखे कंहिं छा चयो मूंखे पतो ई न आहे। कंहिं मूंखे गारियूं ॾिनियूं, कंहिं मूंखे ग्लानी कई, कंहिं मुंहिंजी इंसल्ट कई, कंहिं मूंखे इज़त न ॾिनई, मूंखे न पतो आहे। मूंखे त पतो आहे कि मुंहिंजे बाबा मूंखे ॾाढा सुठा सुठा सुमान ॾिना अथई, मूंखे ॾाढो ऊचो ठाहियो अथई। बसि त हिन माया जे जाल सां बची वेंदो। बाबा चवनि था, हिकु जे अॻियां माया जे 1000 रूप बि समाप्त। बाबा चवनि था कि अगरि हिकु बाबा ऐं मां हूंदो न, त हुनजे अॻियां माया जा 1000 रूप बि समाप्त थी वेंदा। ईअं माया जी ठहिया आहियो न। माया खे तलाक ॾियण में टाइम छो लॻंदो? सेकेंड जो सौदो आहे। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि, अहिड़ो कहिड़ो इंसान, अहिड़ी कहिड़ी चीज आहे जो बाबा ऐं तव्हांजे विच में आहे, त हुनखे असांखे कट करणो आहे। अगरि हिकु बि ईंदो त माया जा अनेक रूप उन्हनि द्वारा अची वेंदा। हिकु जे अॻियां माया जे 1000 रूप बि, ऐं हिकु बाबा हूंदो त माया 1000 रूप बि समाप्त थी वेंदा। ईअं माया जी ठहिया आहियो न। माया खे तलाक ॾियण में टाइम छो लॻंदो आहे? सेकेंड जो सौदो आहे। उन में वर्ष छो लॻाईंदा आहिनि? छॾो त छूटे। सिर्फ़ु मुंहिंजो बाबा, पोइ हुन में ई मग्न रहंदव न। बाप खे बार बार इहे ई पाठ पढ़ाइणो पवंदो। ॿिए खे पढ़ाईंदा बि आहियो, पोइ बि भुलिजी वेंदा आहियो न। बाबा खे इहो ई पाठ पढ़ाइणो पवंदो आहे कि ॿार मुंहिंजो बाबा करो, ॿियो कोई न करो, न त
पोइ हुनखे छुड़ाइणो पवंदो। बाबा चवनि था कि माया खे तलाक ॾियण में टाइम छो था लॻायूं। न, असांजी अंत कड़ी अहिड़ी हुजणी खपे कि असांखे कुझु बि यादि न हुजे, सिर्फ़ु मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा, बसि इहो ई यादि हुजणो खपे। इहो न हूंदो त पोइ असांजी कर्माती स्थिति न हूंदी, एॾे होॾे बुद्धि भटकदी। पोइ असांखे उन सजा मतिलब कि हुन सां छुड़ाइण में बाबा खे असांखे शक्ति ॾियणी पई। पोइ असांखे दर्द थींदो न, है न। हाणे ॾिसो कंहिंमें तव्हांजो मोह पइजी वञे, सम्झो माण्हुनि जो अॼुकल्ह हिकु रुमाल में बि मोह पइजी वेंदो, है न। तव्हां मुंहिंजो रुमाल करे खणी करे वियो ऐं उहो रुमाल गुम थी वियो, त तव्हांखे यादि ईंदो उहो, चईंदो न अरे मुंहिंजो रुमाल गुम थी वियो। त हिकु मतिलब हिकु अंदरि थोरो संकल्प त ईंदो, थोरो सो दर्द थींदो, अरे मुंहिंजो एॾो सुठो रुमाल हुयो, रुमाल बि गुम। ऐं इहे ई असां सोचूं अच्छा मां रुमाल खणी आयमि अलाए काॾे किरी पियो, ठीकु आहे किरी पियो त किरी पियो, संभाले रखिणो आहे, लेकिन किरी पियो, हाणे किरी पियो त किरी पियो, त कोई दुख थोड़ी थियो, हल्को सो बि न थियो। त ईअं ई अगरि अंत समय असांजो बुद्धि कंहिंसां जुड़ल हूंदी न, त हुनखे बाबा खे कट करण लाइ हुनखे बाबा त अंत में त असां सभिनि खे इकठो वठी वेंदा बाबा। पोइ जंहिंजी तारियूं आत्मा जी जंहिंसां जुड़ल हूंदियूं त उहो टुटंदी ई सही, टुटंदी त पोइ दुख थींदो ई सही, पोइ उहो सजा लॻंदी आहे। भॻवान बि तव्हांखे सजा न ॾींदो, लेकिन जो असांजी रस्सी जुड़ल आहे न, कंहिंजे मोह में, कहिड़े पाप कर्म में, कोई हिसाब किताब में, कोई विकार में, त कोई कमी कमज़ोरी, त हुनखे अंत समय जॾहिं सभु पूरी राजधानी तयार थी वेंदी त बाबा त सभी आत्माउनि खे हिकु साथ मथे वठी वेंदा। सोचो केॾा आत्माउनि खे कहिड़ी सारी तारियूं हुनजी टुटंदियूं, त केॾो सारो सूर हुननि खे थींदो। त कोई कोई अहिड़ी ॻाल्हि माण्हुनि जे दिमाग़ में वेठल ई आहे जो अञा ताईं निकिती ई न आहे, है न। वेठल ई आहे जो अञा ताईं निकिती न आहे, अञा ताईं कोई कोई खे त बचपन जी बि कई ॻाल्हियूं अञा ताईं यादि ईंदियूं आहिनि ऐं उहो दुखी थींदा आहिनि, त हुनखे साफ़ जॾहिं कंदा त सूर थींदो न। त हिन करे हाणे ई सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो, बसि मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा, ॿियो मूंखे कुझु बि यादि ई न आहे। त बाबा असांखे चवनि था कि हे त सेकेंड जो सौदो आहे, हुन में वर्ष छो लॻनि, छॾो त छुटे। बसि मन में चईंदा रहो जंहिं मूंसां बुरो कई हुनखे मां क्षमा थी करां, बाबा खे यादि करे हुननि आत्माउनि खे क्षमा करो। जंहिंसां मां ग़लती कई उन्हनि सां बि मां क्षमा थी मांगा, चाहे वो इंसान हुजे, चाहे प्रकृति हुजे, चाहे जीव जंतु जानवर हुजनि, कोई बि हुजे, जाने अनजाने या जानबूझ के बि सॼे ॾींहं में असां सां कई कीड़ा मरी वेंदा आहिनि। हाणे मच्छर आहे, माण्हू मच्छर बि कोई विहारे थोड़ी रखंदो, त हुनखे भॼाईंदो या कॾहिं मारणो बि पवंदो। चीटियूं आहिनि, अगरि चीटियूं काथे थी वेंदियूं त हुननि खे मारणो ई पवंदो आहे कुझु विझी करे, उन्हनि सां क्षमा मांगे छॾो, भई ठीकु आहे। हुननि खे चओ अॼु खां असांजे घर न अचिजो, भई वञो था, हाणे तव्हांजो समय कल्ह पूरो थी वियो। त ईअं करे न जीव जंतु जानवरनि सां बि असांखे क्षमा मांगणी खपे, प्रकृति सां बि, प्रकृति खे माण्हू केॾो दुख ॾिए थो, उन सां बि क्षमा मांगो। मनुष्य आत्माउनि सां भले हुननि जे साम्हूं न, लेकिन बाबा खे यादि करे क्षमा मांगे छॾो, त ईअं सभिनि सां असांजो जो बि हिसाब किताब आहे न उहो सभु कट थींदो वेंदो। सभु मनुष्य आत्माऊं, प्रकृति, जीव जंतु जानवर, तॾहिं असांखे बसि हिकु मां हिकु बाबा,
ॿियो कोई बि न हूंदो, ॿियो कोई बि यादि न हूंदो। त बाबा इनखे चइबो आहे कि मुंहिंजो बाबा, पोइ हुनमें मग्न रहंदा। इन करे छॾो त छूटे। कोई बि ॻाल्हि खे तव्हां दिमाग़ में न रखी वियो, भले तव्हांखे ई छो न के दुख ॾिनो हुजे, हुनखे बि पंहिंजे दिमाग़ मां कढी ॾियो। कीअं कंदव? हुनखे क्षमा करे छॾियो। चल ठीकु आहे, नंढी आहे वीचारी, भले तव्हांखां वॾी छो न हुजे, सम्झ में नंढी आहे न, सम्झ में नंढी आहे। जॾहिं तव्हां ईअं करणु लॻी वेंदव न, तव्हां ही छूटी सघंदा आहियो, न त न छूटी सघंदा आहियो। अॼु न त नुंहुं चईंदी मुंहिंजी ससु एॾी वॾी थी करे ईअं थी करे, मुंहिंजो पति ईअं कई। अरे तव्हांजो पति बि नंढो आहे, सम्झ सां, तव्हांजी ससु बि नंढी आहे, तव्हां वॾा थी वञो। जीअं ॿार अगरि तव्हांखे कुझु चए त चईंदा न अरे न, कई बार त माउ पीउ ॿार जो बि बुरो मञी वठंदा आहिनि, मूंखे थो चए ईअं। ॿिया माण्हू चईंदा आहिनि अरे उहो नंढो आहे, हुनखे सम्झ थोरी अथसि, है न। ईअं थींदो आहे न। सम्झो तव्हांजो ॿार तव्हांखे अखियूं ॾेखारे, तव्हांखे लॻंदो इहो एॾो नंढो मूंखे अखियूं थो ॾेखारे, ऐं ॿियो माण्हू छा चईंदो अरे हुनखे सम्झ थोरी अथसि कि अखियूं नंढा ॾेखारींदा आहिनि या वॾा। तव्हां ॾेखारींदा आहियो त उहो सोचदो आहे भई ॾेखारणियूं खपनि, त उहो तव्हांखे बि ॾेखारे थो। त सोचो ईअं ईअं अगरि ईअं ॾिसंदव नंढो आहे, हुनखे सेखारिबो आहे, लेकिन अगरि तव्हां बि अखियूं ॾेखारींदव त उहो त सोचदो न भई जो ईअं कंदो आहे उहो अखियूं ॾेखारींदो, मतिलबु वॾो ॾेखारे सघंदो आहे, त कल्ह हुनजा नंढा भाउ भेण हूंदा त उहो बि ईअं ॾेखारींदो छो कि मां वॾो आहियां, है न। दुनिया में इंसाननि कहिड़ो सिस्टम ठाहे छॾियो आहे, ग़लति कम वॾा करे सघंदा आहिनि, अखियूं ॾेखारण वॾा करे सघंदा आहिनि, नंढा न करे सघंदा। त नंढा जंहिंजे लाइ वॾा हूंदा उहो उन्हनि खे ॾेखारींदा। त ही पीढ़ी बाय पीढ़ी ग़लति आदतियूं ॿारनि में पइजनि थियूं। हाणे पागल शब्द सुठो आहे, पर माउ पीउ ॿार खे पागल चए त ठीकु आहे, ॿार चए त ठीकु न आहे। ऐं ॿार पोइ ॿिए खे चईंदो, पंहिंजे भाउ भेणनि खे चए उहो ठीकु आहे। हे त ग़लति आदतियूं माउ पीउ ऐं टीचर ई सेखारीनि था न, हिन में भॻवान खे दोष छो था ॾियो। पागल शब्द ख़राब आहे, मतिलबु ख़राब आहे, वॾो बि न यूज़ करे सघंदो आहे, नंढो बि न यूज़ करे सघंदो आहे, है न। के टिकाणे मंदर में वञी करे कंहिंखे चओ हुते तूं पागल आहीं, चईंदा? ख़राब शब्द मञंदा आहिनि। टीचर चए त ठीकु आहे, ॿार चई त ॿार ख़राब थी वियो, मतिलबु उहो शब्द ई ख़राब आहे, हुनखे पूरी दुनिया मां ई डिलीट करणो। पागल आहे, क्रेक आहे, दिमाग़ कोन अथसि, जो बि अहिड़ा शब्द आहिनि, ये सभिनि जे लाइ ई ख़राब आहे, कंहिंखे बि यूज़ न करणो। त बाबा असांखे चवनि था कि तव्हां जेसि ताईं सभिनि खे माफ़ न कंदव न, जेका तव्हांखे दुख ॾियनि था, तेसि ताईं तव्हां छूटी न सघंदा आहियो, तेसि ताईं तव्हां छूटी न सघंदा आहियो। त बाबा असांखे चवनि था कि सिर्फ़ु मुंहिंजो बाबा, पोइ हुनमें ई मग्न रहंदव जॾहिं तव्हां ईअं ख़ुदि खे छुड़ाए छॾंदव। बाप खे बार बार इहे ई पाठ पढ़ाइणो पवंदो आहे, ॿिए खे पढ़ाईंदा बि आहियो उहो बि भुलिजी वेंदा आहिनि, ॿियनि खे त फटाफट चईंदा आहिनि, है न। ॿियो कोई तव्हांखे चए कि मूंखे उहो हीअं पई चए, उहो हीअं पई चए, त तव्हां हुननि खे त सुठी रीति सम्झाईंदा आहियो, कोई ॻाल्हि कोन्हे, उहो त हुनखे त ज्ञान कोन अथसि, उहो त समझदार न आहे, ईअं ख़ुदि खे बि समझदार ठाहियो न। तॾहिं असांजी अंतिम स्टेज में मां आत्मा मुंहिंजो बाबा, बसि इहो ई यादि रहंदो। बाबा चवनि था ॿियनि खे चईंदा आहियो यादि करो यादि करो, ख़ुदि को छो भुलिजी वेंदा, कहिड़ी डेट फिक्स कंदव जो अबूल ठही वेंदव।
कोई अहिड़ी डेट ॿुधायो जंहिं डेट में बाबा जी सभु ॻाल्हियूं तव्हांखे यादि रहनि, बाक़ी सभु ॻाल्हियूं तव्हां भुलिजी वञो, सिर्फ़ु बाबा जो चए ते उहो ई यादि रहे, उन अनुसार ई कंदव। कोई अहिड़ी डेट फिक्स करो ऐं बाबा खे ॿुधायो कि बाबा अॼु खां मां ईअं न कंदमि, ईअं ई कंदमि जीअं तव्हां चओ था। जीअं ॿार खे चईंदा आहियो न, तोखे कल्ह सेखारियो तूं अञा ताईं ईअं ई थो करे, अॼु वरी ईअं कई, कॾहिं सुधरदे ॿुधाए। हीअं बाबा बि असांखे चवनि था, कॾहिं तव्हां अबूर थींदव, कॾहिं तव्हां भूलियूं न कंदा, मतलब कॾहिं तव्हां आसुरी स्वभाव संस्कार विकार बुराइनि जे वश थी करे कोई कर्म न कंदव, सिर्फ़ु मां जो चवां थो उअं ई कमु कंदव। कहिड़ी डेट फिक्स कंदव? सभिनि जी हिक ई डेट हूंदी या अलॻि अलॻि थी सघंदी आहे? हाणे बाबा खे डेट फिक्स करे ॿुधायो, कॾहिं तव्हां कहिड़ो सेकेंड हूंदो, कहिड़ो समय हूंदो, जे समय खां असां हिकदमि बाप समान थी वेंदासीं। बाप समान मतलब बाबा जीअं सोचण लॻी वेंदासीं, बाबा जीअं निर्णय करण लॻी वेंदासीं, बाबा जीअं कर्म करण लॻी वेंदासीं, बाबा जीअं संस्कार थी वेंदा, बसि ॿियो कंहिं जहिड़ो बि न, बसि अॼु खां सभु बदिली वियो। जीअं मम्मा जो हुयो न कि जो बाबा चई बसि उन समय खां उअं ई सोचणु, उअं ई ॻाल्हाइणु, उअं ई कमु करणु। त कहिड़ी डेट फिक्स कंदव? सभिनि जी हिक ई डेट हूंदी या अलॻि अलॻि हूंदी? जेतिरा हिते वेठा आहियो उन्हनि जी हिक ई डेट थी सघंदी आहे? पोइ ॻाल्हियूं ख़तम करण, पोइ ॻाल्हियूं करण त ख़तम थी वेंदियूं, है न? ख़ुशख़बरी भल ॿुधायो, समस्या न ॿुधायो। बाबा चवनि था ख़ुशख़बरी भल ॿुधायो, बसि समस्याऊं न ॿुधायो। त अॼु खां हिक ॿिए सां मिलंदव त छा ॿुधाईंदव हिक ॿिए खे? अञा बि इहो ॿुधाईंदव हिन ईअं कई, हिन ईअं कई, उहो हीअं कंदी आहे, उहो हूअं कंदी आहे? अगरि मन में आहे त भले ॿुधायो। हिकु थींदो न कि बाबा त असांखे चवनि था, लेकिन अगरि तव्हांजे मन में उहे ई ॻाल्हियूं हलनि थियूं, तव्हांखे डिस्टर्ब करनि थियूं, तव्हां उनखे ख़तमु नथा करे सघो, उहो न करो। बाबा खे त ॿुधाइणी आहे न, है न? ॾिसो, हिकु बार अगरि असांखे ज्ञान पक्को थी वियो न, पोइ त असां कोई बि ॻाल्हि ईंदी न, पोइ त असांखे तुरंत अची वेंदी, अरे हेतिरी सी त ॻाल्हि आहे, चल ख़तम। ऐं अगरि कोई ॻाल्हि थींदी बि त असां हुनखे उते ई ख़तमु करे छॾींदासीं, छोकी असांखे ज्ञान हूंदो, सम्झ हूंदी, असां में शक्ति हूंदी त असां हुनखे ख़तमु करे वठंदासीं। जीअं बाबा असांखे ॿुधाए अथई कि तव्हांखे इहो कमु हीअं करिणो आहे, तव्हांखे उहो कमु करणु अची वियो, पोइ वापसि खां कोई प्रॉब्लम आई त तव्हां हुन में उहो ई कमु कयो त तव्हांखे बाबा खे चइणो न पवंदो न, त बाबा सम्झंदा हाणे ॿारु सिखी वियो आहे। जीअं नंढो ॿारु हूंदो, कोई कमु कंदो, तव्हां हुनखे हिकु बार सिखायो, ॿ बार सिखायो, उहो न सिखियो त वापसि ईंदो, मम्मी कीअं करां, वापसि न सेखारींदो, जंहिं ॾींहं खां सिखी वेंदो उन ॾींहं खां तव्हां वटि थोरी ईंदो, पोइ त उहो पाण ई करे हली वेंदो। पोइ तव्हां सम्झंदव कि हा वॾो थी वियो। ख़ुशी थींदी या दुख, पर हितां जे माउ पीउ खे उहो बि दुख थींदो आहे कि ॾिस मुंहिंजो ॿारु पहिरियों मूंखां कराईंदो हुयो, हाणे सिखी वियो आहे त पुछे बि नथो। हाणे सुठी ॻाल्हि आहे न, पुछे नथो त पंहिंजो कमु कंदो, पंहिंजो जीवन जीए थो, उन में बि ख़ुशी न आहे माउ पीउ, उन में बि यादि कंदा रहंदा, अरे मुंहिंजो ॿारु मूंखे पहिरियों चईंदो हुयो, हाणे चए नथो, सभु पाणे सिखी वियो आहे न, पुछे ई नथो।
अरे सिखियो ख़ुशि थियणो खपे न। त बाबा बि असांखे ईअं चवनि था की कॾहिं खां तव्हां पंहिंजे पाण ई सभु कंदव, कॾहिं खां तव्हां सभु दुनिया में, हिन कलयुगी दुनिया में कहिड़े बि स्वभाव संस्कार वारी आत्मायूं, कहिड़ो बि वायुमंडल हुजे, विकारी छी कहिड़ी बि व्यर्थ ॻाल्हियूं हुजनि, सभिनि ते ध्यानु न ॾेई करे बसि तव्हां मुंहिंजी यादि में रही करे कर्म करो। तव्हांजी स्थिति सदा सुख शांतिमय, पवित्रता संपन्न रहे, शक्तिशाली रहे पंहिंजे पाण ई। त हुनखे चईंदासीं बाप समान। न त बाबा बाबा सॾु करणो पवंदो न। हाणे हिकदमि बाबा जी, त उहा डेट फिक्स करो। हाणे बाबा खे समस्याऊं न ॿुधायो, ख़ुशख़बरी ॿुधायो। बाबा खे सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधायो। अगरि मन में आहे त ॿुधाइणो खपे, लेकिन उहा स्थिति अची वेंदी त पाण ई बंदि थी वेंदो। जीअं मेलो व प्रदर्शनी कंदा आहियो त उद्घाटन जे लाइ कैची सां फूलनि जी माला कटंदा आहियो न, त अॼु छा कंदव? ख़ुदि ई कैची हथ में उठाईंदव, उहो बि ॿ तरफ़ जॾहिं मिलंदी तॾहिं चीज कटंदी न। ज्ञान योग, ज्ञान बि हुजे योग बि हुजे, ॿिन्ही जे मेल सां माया जी समस्याउनि जो बंधन ख़तम थी वियो। ज्ञान और योग ॿिन्ही जे मेल सां माया जी समस्याउनि जो बंधन ख़तम थी वियो। ख़तम थी वियो। बाबा जेको ज्ञान ॾींदा आहिनि उहो ज्ञान बि हुजणो खपे, हुनखे जीवन में लाइण लाइ शक्ति बि हुजणी खपे, तॾहिं सम्झो बंधन ख़तम। अॼु हिन समस्याउनि जे बंधन खे कटण जो ॾींहुं आहे। हिकु सेकेंड जी ॻाल्हि आहे न। त चेक हाणे बाबा खे हाणे ॿुधाइजो तव्हांजे जीवन में कोई बि प्रॉब्लम आहे त हुनखे बाबा जे ज्ञान सां सम्झो कि हिन में कहिड़ी ॻाल्हि यूस, कहिड़ो बाबा जो पॉइंट यूस करो, ऐं बाबा जी यादि जी शक्ति सां हुनखे धारण करे हलो ऐं हुन समस्या खे ख़तम। त बाबा चवनि था अॼु हिन समस्याउनि जे बंधन खे कटण जो ॾींहुं आहे। हिकु सेकेंड जी ॻाल्हि आहे न, तयार आहियो न? जो सोचे करे पोइ बंधन कटंदा उहा हथ उठायो, है न? कोशिश करो। अगरि नथो थिए त बाबा त आहिनि ई सही, या जेका बि निमित तव्हांजा आहिनि उन्हनि खां तव्हां मदद वठी सघंदा आहियो, लेकिन करणो त तव्हांखे पवंदो न। अॼु बाबा खां बि तव्हां चाहींदव, लेकिन बाबा बि तव्हांखे शक्ति ॾींदा, लेकिन कर्म क्षेत्र में करणो त तव्हांखे ई पवंदो। तव्हां चईंदा बाबा मूंखां नथो थिए, तव्हां ई करायो, हथ पकड़े, उहो बि बाबा कराइण लाइ तयार, लेकिन तव्हांखे बाबा खे यादि त करणो पवंदो न। त बाबा तव्हांखे छा थो चवनि? ज्ञान योग ॿिन्हिनि जे मेल सां माया जी सभु बंधननि खे ख़तम थी आहे। ये ख़ुशख़बरी मूंखे ॿुधाए। त अॼु इहो होमवर्क कजो ऐं पोइ बाबा खे ॿुधाइजो। बाबा चवनि था अॼु हिन समस्याउनि जे बंधन खे कटण जो ॾींहुं आहे। कल्ह बाबा चई न ज्ञान ऐं योग ॿिन्हिनि जे मेल सां, इहे जीअं कैची जा ॿ पार्ट थी विया, इन सां समस्याउनि खे कटो। त बाबा चवनि था हिन समस्याउनि जे बंधननि खे कटण जो ॾींहुं आहे। हिकु सेकेंड जी ॻाल्हि आहे न, तयार आहियो न?
जो सोचे करे पोइ इहे बंधन कटंदा आहिनि उहो हथ उठाए। फिर दो त सब डबल विदेशी तीव्र पुरुषार्थीन जी लिस्ट। पोइ त सब डबल विदेशी तीव्र पुरुषार्थीन जे लिस्ट में अची वेंदा, है न, अगरि हीअं कंदा त। ॿुधण समय ई सभिनि जा चहिरा चेंज थी वेंदा। त पोइ जॾहिं सदा जे लाइ ई समस्याएं मुक्त थी वेंदव त पोइ केॾो सुठो चहिरो थी वेंदो न। सभी हलदे फिरदे अव्यक्त वतन जा फ़रिश्ता नज़र ईंदा, है न। सभी हलदे फिरदे अव्यक्त वतन जा फ़रिश्ता नज़र ईंदा। पोइ संगम युग फ़रिश्तनि जो युग थी वेंदो। जॾहिं सभु समस्याएं समाप्त थी वेंदियूं त सभु फ़रिश्ता थी वेंदा। पोइ संगम युग फ़रिश्तनि जो युग थी वेंदो, है न। इन फ़रिश्तनि द्वारा पोइ देवता प्रकट थींदा। ॾिसो हाणे असां ब्रह्मण, शिव बाबा जा पोतरा पोतरियूं, मम्मा बाबा जा ॿार, सभु भाउ भेण। हाणे असां निराकार आत्मा आहियूं, शिव बाबा जी संतान। हाणे असां फ़रिश्ता, हाणे असां देवता, है न। त बाबा जी असांखे चवनि था कि फ़रिश्तनि खां पोइ देवता इंतज़ार करनि था। फ़रिश्तनि जो ई देवताऊं बि इंतज़ार करनि था। फ़रिश्तनि द्वारा ही देवता प्रकट थींदा न। ब्रह्मण सो फ़रिश्तो, फ़रिश्तो सो देवता। उहे ॾिसनि था कि असांजे अचण लाइ योग्य स्टेज तयार आहे। देवताऊं ॾिसनि था कि हिननि आत्माउनि में, असां हिननि में दैवी गुण देवताई संस्कार अचनि, हिन लाइ हिननि जी स्टेज तयार आहे। फ़रिश्तो देवता ॿिन्हिनि जो लास्ट घड़ी मेल थींदो। फ़रिश्ता ऐं देवता। ॾिसो हाणे असां ब्रह्मण आहियूं, हाणे असां फ़रिश्ता थी वेंदासीं, पोइ हाणे असां देवता थी वेंदासीं। पोइ चेक करो, ॾिसो फ़रिश्ता ऐं देवता ॿिन्हिनि जो लास्ट घड़ी मेल थींदो। देवताऊं तव्हां सभु फ़रिश्तनि जे लाइ वरमाला खणी करे इंतज़ार करनि। देवता मतिलबु असांजो ई देव स्वरूप असांजे फ़रिश्ते स्वरूप जे लाइ वरमाला खणी करे इंतज़ार करे थो। फ़रिश्तनि खे वरण लाइ तव्हांजो ई देवपत इंतज़ार करे थो। देवताउनि जी प्रवेशता संपन्न शरीर में थींदी। ॾिसो कहिड़ो उहो आहे न कि असां ई आत्मा निराकार, असां ई आत्मा ब्रह्मण, मतिलबु ब्रह्मण में असां आत्मा ई वञा तयार था थियूं। सोचो, पहिरियों असां शूद्र कुल जी आत्मा हुयासीं, हाणे असां ब्रह्मण ठहिया आहियूं। त शिव बाबा सर्व संबंधनि सां असांखे श्रृंगार था करनि, है न। सर्व ज्ञान गुण शक्तियुनि सां असांजी आत्मा खे श्रृंगार था करनि। जॾहिं असांजी आत्मा श्रृंगार जी बि वेंदी ऐं बेहद जी वैरागी थी वेंदी। छो देवताउनि जो त संबंध हूंदो, फ़रिश्तनि जो कंहिं हिकु ॿिनि सां थोरी हूंदो, त सभिनि जो ई हूंदो। फ़रिश्ते खे थोरी हूंदो हीअ मुंहिंजी माउ आहे, पीउ आहे, भाउ आहे, भेण आहे, पति आहे, दोस्त आहे, न। उहो त सभिनि जो ई हूंदो। त हीअ स्थिति आहे, मतिलबु असांजी उहा स्थिति हाणे ब्रह्मणपन में आहे। भई असां सभु आत्माऊं भाउ भेण आहियूं, है न। पोइ असांखे
फ़रिश्ते स्वरूप में सभु असां सभिनि खे दान ॾियणो, कोई भाउ भेण न रहंदो, सभिनि खे ब्लेस ब्लेस ब्लेस। पोइ निराकार रूप में त अलॻि ई स्थिति आहे, हुन में त आत्मा परमात्मा ऐं सभु आत्मायूं भाव आहे। पोइ देवता जी स्थिति में ईंदासीं, पोइ त संबंध वधजी वेंदा, माउ पीउ भाउ भेण पति पत्नी ॿिया जो बि संबंध हूंदा, छोजी बाबा जी ने न हुते एॾा संबंध न हूंदा आहिनि, हिते त अलाए छा छा आहे, काका मामा चाचा अलाए कहिड़ा कहिड़ा संबंध आहिनि। पोइ चाची जो बि चाचा, काके मामा जो बि मामा, मुंहिंजो कज़न मामा, मुंहिंजो फलानो मामा, ईअं चईंदा रहंदा आहिनि। लेकिन सतयुग में ईअं न हूंदो, त हीअं पंहिंजी स्थिति खे ॾिसो। हाणे असां ब्रह्मण आहियूं, हाणे असां फ़रिश्तो, हाणे देवता स्वरूप। त बाबा चवनि था कि फ़रिश्तनि जो देवताऊं बि इंतज़ारु था करनि, वरमाला खणी करे बीठा आहिनि वरण लाइ, तव्हांजो ही देवपत इंतज़ारु करे थो, असांजो ही देवपत इंतज़ारु करे थो। देवताउनि जी प्रवेशता संपन्न शरीर में थींदी आहे। फ़रिश्तो थींदासीं त हिन शरीर खां हाणे त हलंदो फिरंदो, बाबा चईंदा आहिनि अभ्यास करो, जॾहिं कंप्लीट कर्मातीत स्थिति थींदी, पोइ असां हिन शरीर में न रही सघंदासीं, पोइ असां मथे हली वेंदासीं। लेकिन पोइ असां वापसि पंहिंजे देव शरीर में देवता स्वरूप में ईंदासीं, त असांजो देवताई शरीर, देवताउनि जी प्रविष्टा संपन्न शरीर में थींदी। उहे इंतज़ारु करनि था कि 16 कला संपन्न ठहनि ऐं वरमाला पाइनि। केतिरी कला तयारु थी आहे, चेक करो, छोजी असांजो ही संपन्न स्वरूप असांजी इंतज़ारु थो करे। सूक्ष्म वतन में संपन्न फ़रिश्ते स्वरूप देवताउनि जे मिलन जो दृश्य ॾाढो सुठो हूंदो आहे। सूक्ष्म वतन में संपन्न फ़रिश्ते स्वरूप ऐं देवताउनि जे मिलन जो दृश्य ॾाढो ई सुठो हूंदो आहे। असांजो संपन्न फ़रिश्तो स्वरूप ऐं देवताई स्वरूप हुते मिलन थींदो आहे। फ़रिश्ते जे बजाए जॾहिं पुरुषार्थी स्वरूप थींदा आहियो त देवताऊं बि दूर सां ॾिसंदा रहंदा आहिनि। समय जे प्रमाण समीप ईंदे ईंदे ही संपन्न न थियण जे कारण रहिजी वेंदा आहिनि। ये वरमाला पाइण जी डेट भी फिक्स करणी पवंदी, है न त समय जे प्रमाण समीप ईंदे ईंदे बि संपन्न न थियण जे कारण रहिजी बि वेंदा। ये सम्झो असांखे साक्षात्कार थियो कृष्ण जो कि मां कृष्ण जहिड़ी आहियां, त उहो कृष्ण जहिड़ो शरीर असांजो इंतज़ारु थो करे। लेकिन अगरि असां ओड़ा न ठही वियासीं, विच में किथे फसी वियासीं, त छा थींदो, उहो असांजो रूप असां धारण न करे पाईंदासीं। त वरमाला पाइण जी डेट बि फिक्स करणी पवंदी। इहा पोइ कहिड़ी डेट हूंदी, डेट फिक्स थियण सां जीअं लक्ष्य ओड़ा लक्षण अची वेंदा आहिनि। उहा डेट त अची वई, तॾहिं बाबा चईंदा न ख़ुदि जी डेट फिक्स करो। हाणे जीवन में ख़ुदि जे लाइ ई चेक करो, है न, पंहिंजी डेट फिक्स करो, लक्ष्य ऐं लक्षण ओड़ा अचणा खपनि। उहा डेट त अची वेंदी त इहा बि नज़दीक अची वेंदी, छोजी निर्विघ्न भव जी स्टेज, छोजी निर्विघ्न भव जी स्टेज
कुछ समय लगातार खपे तॾहिं बहुत काल निर्विघ्न राज्य करे सघंदा। असांजे जीवन में कोई प्रकार जो विघ्न न, इहे असांखे ॾाढो समय न हिन जहिड़े समय खे असांखे अनुभव करणो आहे, तॾहिं असां बहुत काल निर्विघ्न राज्य करे सघंदासीं। हाणे समस्याउनि जी ऐं समाधान जी बि नॉलेजफुल थी आहियो न। जो ॻाल्हि कंहिंखां पुछंदा आहियो उन खां पहिरियों नॉलेज जे आधार ते सम्झंदा आहियो न कीअं थियणो न खपे या इअं थियणो खपे। न सम्झो असां नॉलेज जे आधार सां त सभु सम्झंदा आहिनि, लेकिन उहो करे न पाईंदा आहिनि। हा न, ॿिए सां महिनत वठण जे बजाए, समय गवाइण जे बजाए छो न हुन नॉलेज जी लाइफ माइंड जे आधार ते सेकेंड में समाप्त करे सघूं। मतिलबु असांखे कई बार सम्झ त हूंदी आहे कि ॻाल्हि ईअं न आहे, ठीकु आहे, लेकिन ग़लती थी वई है न। लेकिन बाबा चवनि था ईअं न हुजणो खपे। असां में शक्ति बि हुजणी खपे, लाइट बि त माइट बि। ॿियनि सां महिनत वठण जे बजाए, समय गवाइण जे बजाए छो न हुन नॉलेज जी लाइट माइट जे आधार ते सेकेंड में समाप्त करे अॻियां वधूं हर ॻाल्हि खे। असां हाणे इहा स्टेज अचणी खपे न कि असां में एतिरो ज्ञान, एतिरी शक्ति हुजणी खपे कि समय समय ते कोई बि अहिड़ी ॻाल्हि अगरि ईंदी बि आहे त असां हुनखे पार करे सघूं। सिर्फ़ छा आहे कि माया ॿिए सां अहिड़ी परछाई विझंदी आहे, माया दूर खां अहिड़ी परछाई विझंदी आहे जो आत्मा निर्बल थी वेंदी आहे, त पोइ करे न पाईंदा आहियूं। तव्हां हुन घड़ी कनेक्शन खे ठीकु करो। कनेक्शन ठीकु करण सां मास्टर सर्वशक्तिवान स्वतः थी वेंदो। कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में शो छा हीअं हूअं में फसण जे बजाए बाबा सां पंहिंजो कनेक्शन ठीकु करो त तव्हांखे उहा ॻाल्हि जो यथार्थ मीनिंग सम्झ में अची वेंदो। उहा ॻाल्हि छो थी, इन सां छा फ़ाइदो आहे, असांखे सम्झ में अची वेंदो। माया कनेक्शन खे ढिलो कंदी आहे, उनजी सिर्फ़ संभाल करो। ये सम्झी वठो कि कनेक्शन काथे लूज़ थियो था, है न। त बाबा असांखे चवनि था कि माया कनेक्शन खे ढीलो कंदी आहे, उनजी सिर्फ़ संभाल करो। ये सम्झो कि कनेक्शन काथे लूज़ थियो आहे तॾहिं निर्बलता आई आहे। छो थियो, छा थियो, इहे न सोचो। छो छा जी बजाए कनेक्शन खे ठीकु करो त सभु ख़त्म थी वेंदो। छो छा कीअं हूअं फलानो फलानो सभु ख़त्म थी वेंदो जॾहिं असां बाबा सां कनेक्शन ठीकु रखंदासीं। सहयोग जे लाइ समय भले वठो। योग जो वायुमंडल वाइब्रेशन ठाहिण लाइ समय सहयोग भल वठो। बाक़ी ॿिया व्यर्थ ॻाल्हियुनि करण जे विस्तार में वञण, इन जे लाइ कोई खां बि साथ न वठो। योग जो वंडरफुल वाइब्रेशन ठाहिण लाइ सहयोगी ठहो, सहयोग वठो ॿारनि खां। बाक़ी ॿिया व्यर्थ ॻाल्हियुनि जे विस्तार में वञण, इन जे लाइ कोई जो साथ न वठो। बाबा चवनि था ईअं मदद वठी सघंदा आहियो कि असांखे प्रॉब्लम आहे त कोई तव्हांखे सोल्यूशन ॿुधाए,
तव्हां योग करो। लेकिन हीअं न, हीअं छो थियो, हाणे छा थींदो, वरी कीअं थींदो, न, इन में न फसो। उहा थी वेंदो शुभ चिंतन ऐं उहो थी वेंदो पर चिंतन। अगरि असां योग जो वायुमंडल वाइब्रेशन ठाहिण लाइ सहयोग वठो, सम्झो कोई बीमार आहे, है न, त असां बाबा खे यादि कयो, उन आत्मा खे सकाश ॾिनी। लेकिन कई बार छा थींदो आहे, ईअं फसी वेंदा आहिनि, ही बीमारी छो थी, असांजो कहिड़ो कर्म भोग आहे, बाबा मुंहिंजी मदद छो न करनि था, असां ईअं छो थियो। त शुभ चिंतन ऐं उहो थी वियो पर चिंतन। जो थियो ठीकु आहे, तव्हां बि योग करो। अगरि तव्हां सेंटर वेंदा आहियो त हुते बि चओ, उहो बि हुतां जो बि योगदान मिलंदो, है न। जॾहिं असां सम्झो कोई आहे, असां दीदी खे ॿुधायूं या कंहिंखे, त सभु मिली करे योगदान करे हुन आत्मा खे शक्ति ॾियनि। है न, त ईअं सभु समस्याउनि जो मूल कारण कनेक्शन लूज़ थियनि। तॾहिं बि तव्हां छो, छा, कीअं टेंशन में आहियो, मन नथो लॻे, मुरली पढ़ण जी इच्छा, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे कंहिंखे बाबा जी मुरली पढ़ण जी इच्छा न थींदी, बाबा जा गीत ॿुधण जी इच्छा न थींदी, त हुन समय सम्झो इहे माया असांखे छुड़ाए थी। कॾहिं बि तव्हांखे लॻे कि मूंखे मुरली सुठी नथी लॻे, बाबा जा गीत कॾहिं कॾहिं न कन में चुभंदा आहिनि, ईअं अगरि तव्हांखे अनुभव हुजे त उहो ई गीत असांखे पहिरियों अमृत लॻंदो आहे, उहो ई मुरली अमृत लॻंदी आहे, लेकिन कॾहिं कॾहिं उहा असांखे चुभंदी आहे। त अहिड़े समय ते त ॿियो ई हुनखे बंदि ई न करो। जीअं न माण्हू भक्ति मार्ग में न आरती उतारदा आहिनि, जॻह जॻह ते आरती ॾींदा आहिनि, चईंदा आहिनि जॻह जॻह ते झंडो हणिजो, आरती जो ॾीओ खणी वेंदा आहिनि ताकि वायुमंडल शुद्ध थिए, है न, नेगेटिविटी ख़तम थी वञे। त हाणे असां हिते ज्ञान मार्ग में करूं था न, बाबा जो रोज़ गीत हलायो, मुरली हलायो, हिन सां तव्हांजे घर जो वायुमंडल ठीकु थींदो। हिनखे माण्हू भक्ति मार्ग में दियो ईअं छंडो फिटी करणु, मतिलबु दियो जलाए करे हर घर में हर रूम में खणी वेंदा आहिनि न, ऐं पोइ हीअं हथ सां ईअं कंदा आहिनि, मतिलबु आत्मिक रूपी दीप जॻो रहे, बाबा जी यादि रहे, त घर में उहो वायुमंडल ठहींदो। ऐं ज्ञान ॿुधंदव, पढ़ंदव, घर में बि करो, इहो थी वियो छंडो लॻाइण। वो पाणी खे, साधारण पाणी खे अमृत सम्झी पंहिंजे घर में छिड़कंदा आहिनि, ऐं असां ज्ञान अमृत ॿुधी करे, पढ़ी करे घर जे वायुमंडल खे शुद्ध कयो। ॾिसो असांजी जेकी हाणे जी जो बि कार्य असां कयो आहे, वो भक्ति मार्ग में माण्हू कीअं कीअं कंदा आहिनि, है न। त बाबा चवनि था सभु समस्याउनि जो मूल कारण आहे कनेक्शन लूज़ थियणु। आहे हिकु ई ॻाल्हि, आहे ये हिकु ई ॻाल्हि, मुंहिंजो ड्रामा में न, मुंहिंजो ड्रामा में न, मुंहिंजे के सहयोग न मिलियो, मूंखे स्थान न मिलियो, अहिड़ी कई ॻाल्हियूं अची वेंदियूं, इहे सभु फालतू ॻाल्हियूं, सभु मिली वेंदो। सिर्फ़ु कनेक्शन ठीकु रखो त सर्व शक्तियूं तव्हांजे अॻियां घुमंदियूं। सिर्फ़ु कनेक्शन ठीकु रखो त सभु शक्तियूं असांजे अॻियां घुमंदियूं। बाबा चवनि काथे वञण जी फुर्सत ई न हूंदी, बाप दादा जे साम्हूं अची करे वेही रहो त कनेक्शन जोड़ण जे लाइ बाप दादा बि तव्हांखे सहयोग ॾींदा। अगरि तव्हांखे कॾहिं शोर शाम में लॻे न, त कुझु बि न कजो, सिर्फ़ु अगरि तव्हांजे घर में बाप दादा जो चित्र आहे न, या शिव बाबा जो या शिव बाबा ब्रह्मा बाबा जो, उनजे अॻियां वञी करे वेही रहो,
त उहो बि बाबा ख़ुदि तव्हांजो कनेक्शन जुड़वाए छॾींदा पाण। इहे त करे सघंदा आहियो न, कुझु त करणो पवंदो न। या त सेंटर वारी दीदी वटि वञिणो पवंदो, उन्हनि खे चइणो पवंदो, कंहिंखां सहयोग वठिणो पवंदो, या तव्हां बाबा चई गीता ऐं मुरली हलाए रखो, या बाबा चवनि था मुंहिंजे चित्र जे अॻियां अची करे वेही रहो, बस मां तव्हांजो पाण ई कनेक्शन जुड़वाए छॾींदमि। अगरि हिकु ॿ सेकेंड अनुभव न बि थियो त कंफ्यूज न थियो, थोरो सो टुटल उहो कनेक्शन आहे, हुनखे जोड़ण में 1 सेकेंड व 1 मिंट लॻंदो आहे, त हिमत न हारो। ईअं न तव्हां बाबा जे अॻियां वेठा हो बि त बि तव्हांखे कुझु न थियो, कोई ॻाल्हि कोन्हे, तव्हां वेही करे बसि बाबा जे नैननि में बाबा जे मस्तक ते ॾिसो। इहे त करे सघंदा आहियो न, है न, इहे त करे सघंदा आहियो। हिमत त कुझु त करणो पवंदो न। निश्चय ही फाउंडेशन खे हिलाए न, निश्चय ही फाउंडेशन खे हिलाए न, ऐं ही निश्चय खे परिपक्व करो। बाबा मुंहिंजो, मां बाबा जो, हिन आधार सां निश्चय जी फाउंडेशन खे ॿियो ई पक्को कंदा हलो। बाप बाप खे बि पंहिंजे निश्चय जे बंधन में ॿंधी सघंदा आहियो न। पंहिंजे निश्चय जे फाउंडेशन सां मां आत्मा मुंहिंजो बाबा, हिन आधार सां निश्चय जे फाउंडेशन खे ॿियो पक्को करो। ईअं बाबा खे बि पंहिंजे निश्चय जे बंधन सां ॿंधी सघंदा आहियो न। बाप बि वञी न सघंदा आहिनि। एतिरी अथॉरिटी हिन समय ॿारनि खे मिली आहे। अथॉरिटी खे, नॉलेज खे यूज़ करो, है न, काम करता। अथॉरिटी खे, नॉलेज खे यूज़ करो, परिवार जे सहयोग खे यूज़ करो। अथॉरिटी खे, नॉलेज खे यूज़ करो, परिवार जे सहयोग खे यूज़ करो। कंप्लेन खणी करे न अचो, सहयोग जी बि मांग न करो, है न। एॾो ज्ञान मिलियो आहे असांखे, एॾो योग लॻायो आहे, त शक्ति त हूंदी आत्मा में तव्हांजी, ज्ञान बि आहे त शक्ति बि आहे, है न। ऐं सभिनि खां वॾी अथॉरिटी आहे, तव्हांखे कुझु बि सम्झ में न अचे, तव्हां सिर्फ़ु दिलि सां चओ मुंहिंजा बाबा अचो मुंहिंजी मदद करो, है न। एॾी वॾी अथॉरिटी तव्हांखे मिली आहे, भले तव्हांखे ज्ञान सम्झ में नथो अचे, शक्ति न आहे, या कोई तव्हांखे मदद नथो करे, या तव्हांखे कोई सहयोग नथो करे, त बि तव्हां दिलि सां चईंदा न मुंहिंजा बाबा अचो मुंहिंजी मदद करो, है न, त बि बाबा ॿंधल आहे, है न, सम्झो। लेकिन हुनजे लाइ पोइ तव्हांखे बाबा खे हमेशह पंहिंजो सम्झी करे हलणो आहे। हीअं न समय ते असां मुंहिंजो बाबा करूं पोइ पंहिंजी मर्ज़ी सां, पोइ हीअं बाबा कीअं मदद कंदा, है न। जीअं ॿार हूंदो आहे, ॿार खे तव्हां चओ हीअं न कर हीअं न कर, उहो कंदो रहे, ऐं कॾहिं मुसीबत में पहुची वञे त चए मुंहिंजा माउ पीउ अचो, त तव्हां बि चईंदा न हाणे असां छा करूं, कीअं मदद करूं तुंहिंजी। भले माउ पीउ कंदा बि, भले बाबा बि कंदा, लेकिन बाबा सां छा आहे, उहो कनेक्शन न जुटी सघंदो न। कि मुंहिंजा बाबा अचो मुंहिंजी मदद करो, उनजे लाइ बाबा सां कनेक्शन त जुड़णो खपे न। हुनजे लाइ असांखे जो बाबा परहेज़ ॾिनी अथई उहो करणी पवंदी, जो धारणा ॾिनी अथई, जेतिरा बि करे सघंदा, अगरि तव्हां सच्चाई सां हलंदव न, त बि बाबा ॿंधल आहे।
है न जीअं बाबा चईंदा आहिनि की खाइण पीअण जी परहेज़, ॻाल्हाइण जी, सोचण जी, करण जी, लेकिन सम्झो तव्हां काने कुझु न बि करे सघो था या तव्हांखे सम्झ में नथो अचे या बंधन आहे त बि तव्हां बाबा सां सच्चा रहो त सच्चे ॿारनि सां बाबा हमेशह हूंदा, भले उहो कीअं बि हलनि। सम्झो कोई ॿाहिरि जॉब थो करे, हुनखे ॿाहिरि खाइणो थो पए, लेकिन हुन बाबा सां सच्चो रहियो आहे, है न? बाबा खे सच ॿुधाए थई की बाबा मां इहे खाईंदो आहियां। अगरि कोई कुझु बि कमु कंदो हुजे जो बाबा जी श्रीमत में न आहे, लेकिन उहो कंदो आहे, लेकिन उहो बाबा खे सच ॿुधाईंदो आहे की बाबा मूंखां नथो छॾामिजे, मां एतिरो ई करे सघंदो आहियां। त बि बाबा उन्हनि जी मदद करण लाइ सदा हाज़िर हूंदा। त बाबा अॼु असांखे चवनि था की एॾी वॾी अथॉरिटी तव्हांखे मिली आहे, नॉलेज तव्हांखे मिली आहे, परिवार जे सहयोग खे यूज़ करो, कंप्लेन खणी करे न अचो, सहयोग जी बि मांग न करो, प्रोग्राम सेट करो, कमज़ोर चई करे वेही न रहो, छा करां कीअं करां घबरायो न, लेकिन संबंध जे आधार सां, सहयोग जे आधार सां कर्म करो, सम्झो? हाणे ॾिसो, हाणे त वैसे बि तव्हां ॾिसो था दुनिया में छा हालत आहे, है न? अञा ताईं तव्हांखे सेंटर वञण लाइ मिले थो, अञा ताईं तव्हां फोन ते क्लासेस ॿुधो था, मुरली ॿुधो था, तव्हां वटि मुरली अचे थी, लेकिन हाणे ॾिसो एॾी बारिश थी पए, कॾहिं बि कुझु बि थी सघंदो आहे, है न? दुनिया में कॾहिं बि लड़ाई थी सघंदी, कॾहिं बि कुझु बि थी सघंदो, पोइ छा कंदा? पोइ अगरि मुसीबत अची वई, कोई ॻाल्हि अची वई त कहिड़ी मुरली पढ़ंदव, कीअं बाबा खे यादि कंदव, कीअं कंहिंसां मदद वठंदव? पोइ त हाणे जेतिरो अभ्यास कयो न तव्हां, उन अभ्यास जे अनुसार ई तव्हां बाबा जी मदद वठी सघंदव, है न? जेतिरो ज्ञान तव्हांजी बुद्धि में आहे, पंहिंजे घर में बाबा जी कुझु मुरलियूं रखी छॾो, सेंटर ते त ॾाढी पयूं बि हूंदियूं न पुराणी मुरलियूं, कॾहिं सेंटर ते वेंदा न त दीदी खे चईंदा करो मूंखे पुराणी मुरली ॾियो, छोजी हुननि वटि त ॾाढो पियो हूंदो आहे न, काॾे कंदा हेॾा कागज, त हीअं करे सेंटर खां पंहिंजे घर में थोरी मुरलियूं रखी छॾो, कॾहिं बि तव्हां उनखे खणी करे पढ़ो, जरूरत पए त कोई बि मुरली खणंदव न तव्हांखे हुनजो उत्तर मिली वेंदो, मतिलबु मुरली सां असांजो बाबा सां कनेक्शन जुड़ियल हूंदो, ऐं पंहिंजो बाबा सां कनेक्शन ठीकु रखो त बाबा चवनि था त तव्हां जल्दी जल्दी पार थी वेंदो, सम्झो? सीधी सेकेंड में सीधी हेठि, सेकेंड में मथे, ये संस्कार चेंज करो। बाप दादा ॾिठो आहे डबल विदेशी हेठि बि जल्दी उतरंदा आहिनि, मथे बि जल्दी चढ़ंदा आहिनि, नचंदा बि ॾाढा आहिनि, लेकिन घबराइण जी डांस बि सुठी कंदा आहिनि। डबल विदेशियुनि जो डांस केॾो हल्को हूंदो आहे न, ऐं भारतवासियुनि जो डांस ॾिसो त बाबा चवनि था डबल विदेशी न, जीअं बाबा त मन जी डांस चईंदा आहिनि न, मन सां मथे चढ़ो, मन सां हेठि अचो, लेकिन बाबा चवनि था डबल विदेशी घबराईंदा बि ॾाढो, हाणे ये परिवर्तन करो, है न? ॾिसो, अगरि डबल विदेशी खां कोई ग़लती थी वञे न बाबा जी ज्ञान में हल त उन्हनि खे नंढी सी ग़लती बि वॾी लॻंदी आहे की काथां मूंखां बाबा नाराज़ न थी वञे, ऐं भारतवासियुनि खे ॾिसो
अरे कुछ न थींदो आहे, सभु ईअं ई कंदा आहिनि, वो दीदी बि ईअं पई करे, वो बि ईअं ई चईंदा आहिनि। डबल विदेशी पंहिंजे पुरुषार्थ ते ज्यादा ध्यानु ॾींदा आहिनि कि मूंखां इहा भूल थी, मुंहिंजो इहे ग़लति संकल्प हलियो। हिकु थींदो आहे असांखे संकल्प अचनि था, लेकिन असां हुन ते ध्यानु नथा ॾियूं। हू त बाबा चईंदा आहिनि न अंत ताईं ईंदा, लेकिन असांखे हुन ते ध्यानु ॾियणो। न? लेकिन डबल विदेशी उन्हनि खे कोई ग़लति संकल्प बि अचे न, कॾहिं कॾहिं कोई ग़लति शब्द बि निकिरी वियो न, त बि उन्हनि खे लॻंदो आहे कि अरे ईअं थी वियो। पोइ बाबा खे पत्र लिखंदा, वॾनि खे चईंदा, त उहो घबराईंदा ज्यादा आहिनि। त बाबा चवनि था हाणे ये परिवर्तन करो। बस हिकु बार ॿुधायो, बाबा से क्षमा मांगो, ॿिए समय अटेंशन रखो। मास्टर नॉलेजफुल आहियो, पोइ ये डांस शो कंदा आहियो। जॾहिं हेॾी सम्झ असांखे बाबा ॾिनी अथई, पोइ ये डांस शो कंदा आहियो। सच्चाई ऐं सफ़ाई जी लिस्ट जे कारण अॻियां बि वधो था। अॻियां वधो था न, सच्चाई डबल विदेशन में सच्चाई सफ़ाई ॾाढी हूंदी। ये विशेषता नंबर 1 आहे। हिन विशेषता खे ॾिसी बाप दादा ख़ुशि थींदा। हाणे सिर्फ़ु घबराइण जी डांस खे छॾो त ॾाढो फास्ट हले। कोई बि ग़लती बि थिए न, बाबा खे ॿुधाए करे सॉरी चई अॻियां वधो त फास्ट बनी सघंदो, नंबर ॾाढो अॻियां वधी सघंदो। ये ॻाल्हि त सभिनि खे पकी आहे कि लास्ट फास्ट फास्ट फर्स्ट हूंदो। ख़ुशी जी डांस बि करो, वो भी मन में करो। मन में कॾहिं कॾहिं सुठा सुठा संकल्प ईंदा आहिनि त ईअं लॻंदो न डांस थी हले। बाबा हमेशह चईंदा आहिनि न, मन में डांस करो। बाबा जो हथ छॾंदा आहियो त बाबा खे बि सुठो न लॻंदो आहे कि इहे काॾे था वञनि। बाबा जे हथ में हथ हुजे पोइ त घबराइण जी डांस न थी सघंदी आहे न, है न? ॾिसो तव्हांजो ॿार अगरि तव्हांजो चयो न मञे ऐं तव्हांखे लॻे इहो बुरी संगत में हलंदो थो वञे त तव्हांखे बि लॻंदो न, अरे इहो मुंहिंजो ॿार काॾे थो वञे। केतिरी कोशिश कंदा आहिनि माउ पीउ, है न? ईअं ई बाबा बि असांजा पीउ आहिनि न, त बाबा बि ॾिसंदा आहिनि पंहिंजे हर ॿार खे। बाबा खे सभु पतो लॻी वेंदो आहे। जंहिं ॾींहुं तव्हांखे ज्ञान मिलियो न, बाबा जो परिचय मिलियो, तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कयो न, उन ॾींहं खां तव्हां बाबा जी नज़र में अची वियो, है न? छोकी जेकी आत्मा बाबा जे बाबा कंहिं द्वारा बि संपर्क में ईंदी आहे त बाबा खे त सभु पतो लॻंदो आहे न, बाबा खे ॾिसो केॾो कमु आहे। उन ॾींहं खां बाबा जी नज़र में तव्हां आहियो, भले काथे बि आहियो, घर में आहियो, सेंटर ते आहियो, काथे बि आहियो, लेकिन बाबा जी नज़र तव्हां ते आहे। बाबा ॾिसनि था कि तव्हां कीअं हिसाब सां हलो था, ज़बरदस्ती हलो था, ख़ुशी ख़ुशी हलो था, त बाबा सां हमेशह सच्चा रहो। त बाबा तव्हांखे अॻियां बि वधाईंदा। अगरि तव्हां हेॾे होॾे वेंदा आहियो न, त बाबा बि ॾिसंदा आहिनि, अरे मुंहिंजो ॿार काॾे थो वञे, वरी छो थो भटके। त बाबा जे हथ में हथ हुजे पोइ त घबराइण जी डांस न थी सघंदी आहे। माया हथ पकड़ंदी आहे, तॾहिं उहा डांस थींदी आहे। माया जो हथ पकड़ंदा आहियो तॾहिं उहा डांस थींदी आहे। बाबा जो एतिरो प्रेम आहे तव्हां माण्हुनि सां, ॿारनि सां, जो ॿिए सां गॾु वञणु ॾिसण बि बाबा पसंदि न कंदा, है
न बाबा जॾहिं ॾिसंदा आहिनि ॿिए सां मतिलबु अगरि असांजो बुद्धि योग ॿिए सां जुड़ी वञे, बाप ॼाणंदा आहिनि कि एतिरो भटकी करे परेशान थी करे पोइ बाप वटि पहुचिया आहिनि त कंफ्यूज करण कीअं ॾींदा, है न? ॾिसो तव्हां जेतिरो ध्यानु न ॾींदा न ओतिरो बाबा तव्हां ते ध्यानु ॾींदा। ॿिए सां वञणु मतिलबु ॿिए जे दिमाग़ जे हिसाब सां वञणु, है न? ॾिसो मुरली तव्हां बि ॿुधंदा आहियो, तव्हांजी टीचर बि ॿुधंदी आहे, सभु माण्हू ॿुधंदा आहिनि। तव्हांखे मुरली में हमेशह मुरली में मुंहिंजे लाइ बाबा छा थो चए इहा ध्यान में रखो, हमेशह ध्यान में रखो कि बाबा मुरली में मुंहिंजे लाइ छा था चवनि, उनखे ध्यान में रखी अॻियां हलंदा हलो। हुनखे यथार्थ रीति सम्झण लाइ न मुरली जॾहिं ॿुधंदा आहियो न तॾहिं बाबा जी यादि में ॿुधो, उन हिसाब से बाबा सां रोह रियान करो, है न? त हुन हिसाब सां तव्हां हलंदा वेंदव, कॾहिं बि कंफ्यूज न थींदव। माया जो हथ पकड़ंदा आहियो तॾहिं उहा डांस थींदी आहे। बाबा जो एतिरो प्रेम आहे तव्हां ॿारनि सां, जो ॿिए सां गॾु वञणु बाबा खे पसंदि बि न ईंदो आहे कि तव्हां ॿिए सां गॾु वञो। बाबा ॼाणंदा आहिनि केतिरो भटकी करे परेशान थी पोइ बाप वटि पहुचिया आहिनि, त कंफ्यूज कीअं करण ॾींदा। साकार रूप में बि ॾिठो न, स्कूल में बि ॿार काथे वेंदा हुया त ॿारनि खे चईंदा हुया अचो ॿार अचो। जॾहिं माया पंहिंजो रूप ॾेखारे त इहे शब्द यादि रखिजो, है न? अगरि तव्हांखे माया पंहिंजो कोई अहिड़ो रूप ॾेखारे त तव्हां इहे यादि कजो कि बाबा असांखे चवनि था अचो ॿार अचो, है न? कॾहिं बि तव्हांखे लॻे कि बाबा जी मुरली ॿुधण जो मन आहे, क्लास कॾहिं ईअं थींदो आहे न कोई कोई ग्रहचारी कोई वाइब्रेशन या कोई ॻाल्हि जे लाइ न ॻाल्हि जे कारण या कॾहिं सेंटर ते दीदी सां कुझु ईअं थी वियो, मतिलबु कहिड़ी बि ॻाल्हि जे कारण तव्हांजे मन में अगरि बाबा जे लाइ वीचार अचनि था नेगेटिव व्यर्थ, त हुन समय सावधान थी वञिजो, है न? सावधान थी वञिजो कि कॾहिं बि असांखे कंहिंजे बि कारण असांखे बाबा जे लाइ कोई बि नेगेटिव व्यर्थ सोच न हलणी खपे। ये माया जो रूप हूंदो आहे, उन समय यादि करो कि बाबा मूंखे चवनि था अचो ॿार अचो, अचो ॿार अचो, त हुन समय बाबा जी मदद तव्हांखे ये शब्द असांजे कन में गूंजणा खपनि। जेको नियम आहे न तव्हांजो, भले तव्हां अमृत वेलो उथंदा आहियो न उथंदा आहियो, लेकिन सॼे ॾींहं में न तव्हां फिक्स करे छॾो कि हिन समय मूंखे बाबा सां रोह रिहान करणी ई आहे। सॼे ॾींहं में कोई बि अहिड़ो समय त हूंदो जंहिंमें तव्हां फ्री हूंदव, न त बाबा त इहे बि चईंदा आहिनि कि तव्हां सनानु करण वेंदा आहियो, हुते त कोई न हूंदो आहे न, हुते बि तव्हां श्री बाबा खे त आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करणो न, हुते बि तव्हां रोह रियान करो, सनानु कंदा वञो, पंहिंजो बुद्धि योग बाबा सां लॻल रहे। कीअं बि करे असांखे सॼे ॾींहं में जीअं माण्हू अमृत वेलो वेहींदा आहिनि न, नुमाशाम वेहींदा आहिनि, अमृत वेलो वेहींदा आहिनि, शांति सां वेही करे मुरली ॿुधंदा आहिनि। तव्हांखे अगरि अमृत वेलो नथा उथी सघो, वैसे उथो त सुठो आहे, पर काने तव्हां नथा उथी सघो, 7 बजे मुरली नथा ॿुधी सघो, नुमाशाम योग टाइम सां नथा करे सघो, त सॼे ॾींहं में हिकु टाइम अहिड़ो फिक्स करो, कम से कम 15 मिंट अधु घंटो, जंहिंमें शांति सां
हलदे चलदे त तव्हां ॿुधंदा आहियो, लेकिन शांति सां वेही करे बाबा जा गीत ॿुधी करे बाबा सां योग लॻायो, बाबा सां रोह रियान करो, अधु कलाक तव्हां वेही करे शांति सां मुरली पढ़ो या ॿुधो। हलदे चलदे त तव्हां माण्हू चईंदा आहिनि असांजे घर त सॼो ॾींहुं बाबा जा गीत हलंदा आहिनि, क्लासिस हलंदियूं आहिनि, लेकिन उन में बि कोई अहिड़ो टाइम कढो जंहिंमें तव्हां यथार्थ वेही करे, जो विधि आहे न, बाबा सां कनेक्शन जोड़ो, बाबा सां ॻाल्हियूं करो, यथार्थ वेही करे शांति सां हिकु हिकु शब्द मुरली जो पढ़ो। अरे ॾिसो हाणे भॻवानु आयो आहे, असां भॻवान जे लाइ कलाक बि नथा कढी सघूं था। एतिरो त कमु कंहिं वटि न हूंदो आहे। ये अगरि तव्हां चेक करो न त तव्हांखे बि ॾाढो समय फ्री मिलंदो आहे, बसि उहो फालतू ॻाल्हियुनि में टाइम वेस्ट थी वेंदो आहे न, इन करे। न त टाइम त सभिनि खे आहे, है न? त ईअं कढंदव न, ऐं नियम करो। कंहिं ॾींहुं अगरि तव्हांजो मन न बि लॻे थो न, उन ॾींहुं बि तव्हांखे उहो गीत ॿुधणा आहिनि, बाबा सां रोह रियान करणी आहे, बाबा खे ॿुधायो बाबा अॼु कुझु ठीकु नथो लॻे, तव्हांजे लाइ ईअं ईअं वीचार था अचनि, अॼु ईअं ईअं वीचार था अचनि। कोई ॻाल्हि कोन्हे, अधु घंटो तव्हांखे उहो मुरली पढ़णी आहे, भले हिकु शब्द बि तव्हांजे दिमाग़ में न पहुचे, लेकिन पढ़णी ई आहे। जॾहिं तव्हां हीअं नियम ठाहींदा तॾहिं तव्हां माया सां बची सघंदा। ऐं हाणे त समय ॾाढो बाबा जी मदद बि मिले थी, ऐं नेगेटिविटी बि जास्ती दिन प्रतिदिन वधदी थी वञे, है न? कई ॿार अहिड़ा आहिनि जो हलदे हलदे हाणे बाबा जी मुरली ॿुधनि ई नथा। मतिलबु जॾहिं खां ॾिसो इहे दादियुनि जो पाठ ख़तमु थियो आहे, ॾिसो दादियूं बि केॾो असांखे भॻवान सां जोड़े वेठियूं। अगरि तव्हां हाणे जो वायुमंडल ॾिसंदव, है न, काथे बि त चईंदा आहिनि न, जाते वॾा हूंदा आहिनि त वॾा, हुते अगरि कोई माण्हू भक्ति करे, कोई कथा करे त अलॻि मज़ो ईंदो आहे। ऐं हाणे बि ॾिसो भले ई सभु कुझु हले थो, सभु प्रोग्राम, मुरलियूं, क्लासिस, लेकिन जो जो मज़ो हुयो न, उहो उन्हनि खे ईंदो हूंदो जो जंहिंजो बुद्धि योग भॻवान सां जुड़ियल हूंदो, बाबा सां। छोजी साकार में हाणे ओड़ो माहौल तव्हांखे नज़र न ईंदो। जॾहिं साकार बाप दादा, अव्यक्त बाप दादा, दादियूं हुयूं, हुन समय जो अगरि तव्हां वायुमंडल ॾिसो ऐं हाणे जो ॾिसो, हाणे बि उहो तव्हांखे अनुभव थी सघंदो आहे, लेकिन अगरि तव्हां अव्यक्त हूंदव त, भले तव्हां घर में आहियो, काथे बि आहियो, तॾहिं ओड़ो वायुमंडल अनुभव थींदो, न त ॾाढो मुश्किल आहे। इन करे न काफ़ी ॿार ईअं अलबेला थींदा था वञनि। इहे अंतिम समय जी निशानी आहे। अगरि असां में अलबेलोपन, आलस्य अचे थो त बाबा चवंदा अंत समय आहे न, असां में ॾाढो अलबेलोपन ऐं आलस्य ईंदो। त इन अनुसार पोइ हिकदमि सां पेपर ईंदो, ऐं पोइ जो पास थी विया उहो थी विया, जंहिंखे जेतिरा मार्क्स मिलिया ओतिरा मिली वेंदा। त हाणे जे समय त बिल्कुल बि अलबेलो आलस्य न करो, जो तव्हांजो नियम आहे उन अनुसार पंहिंजो कर्म कंदा ई हलो। अमृत वेले जी यादि पावरफुल ठाहिण लाइ पहिरियों पंहिंजे स्वरूप खे पावरफुल ठाहियो। अमृत वेले जी यादि खे पावरफुल ठाहिण खां पहिरियों पंहिंजे स्वरूप खे पावरफुल ठाहियो। चाहे बिंदु रूप में वियो, चाहे फरिश्ते रूप में वियो। कारण छा हूंदो आहे? स्वयं पंहिंजो रूप चेंज न कंदा आहियो। सिर्फ़ बाप खे हुन रूप में न ॾिसो, निराकार या अव्यक्त, खुद खे बि त फरिश्तो समझो, खुद खे बि त निराकार रूप समझो। बाबा जो बिंदु रूप में या फरिश्ते रूप में ॾिसण जी कोशिश कंदा आहियो, लेकिन जेसि ताईं खुद न ठहियो तेसि ताईं मिलन मनाए न
बाप खे हुन रूप में ॾिसण जी कोशिश कंदा आहियो, इहे त भक्ति मार्ग समान थी वियो। जीअं माण्हू कृष्ण खे त ॾिसनि था लेकिन ख़ुदि खे बि त ॾिसनि, असां कृष्ण जहिड़ा आहियूं। ये त भक्ति मार्ग थी वियो न, जीअं देवता आहिनि खे हुन रूप में ॾिसंदा आहिनि ऐं ख़ुदि वैसे जा वैसे ख़ुदि खे भगत सम्झंदा आहिनि, हुनखे महान सम्झंदा आहिनि, है न। त उन समय वायुमंडल ख़ुशी जो हूंदो आहे, थोरे समय जो प्रभाव हूंदो आहे, लेकिन अनुभूति न थींदी आहे न। उहो मीरा छा कंदी हुई, मीरा सोचती मां कृष्ण सां गॾु डांस थी करां, त हुनखे लॻंदो हुयो मां कृष्ण सां गॾु आहियां। हिते कोई भगत सोचे सघे मां कृष्ण सां गॾु आहियां, छोकी उहो सोचदो ई न आहे। उहो कृष्ण खे वॾो, कृष्ण खे हुन रूप में ॾिसदो आहे, ख़ुदि खे साधारण रूप में ॾिसदो आहे। हिते बि जॾहिं तव्हां ख़ुदि खे बि फ़रिश्ते रूप में ॾिसंदा न, त बाबा जी वो कशिश ईंदी कि मां बाबा जी गोदी में वेठी आहियां, मां बाबा सां खेॾां थी, मां बाबा सां ॻाल्हायां थी। ऐं हिते अगरि असां साधारण हूंदासीं ऐं बाबा खे फ़रिश्ते रूप में ॾिसंदासीं, त पोइ हीअं लॻंदो कि बाबा वॾा आहिनि, असां नंढा आहियूं। जीअं दीदियुनि खे दादियुनि खे ॾिसंदा आहिनि न, ईअं ॾिसंदा आहिनि हा दादी त हीअं आहे, पर दादी बि फ़रिश्तो, मां बि फ़रिश्तो, दादी बि बाबा जो ॿार, मां बि ॿार, ख़ुदि खे घटि छो सम्झो। त बाबा चवनि था कि अगरि हीअं सम्झंदव न, त थोरे समय जो प्रभाव ईंदो कि हा अव्यक्त बाप दादा जो ईअं। इन करे पहिरियों स्वस्वरूप खे चेंज करण जो अभ्यास करो, उहो ॾाढो पावरफुल स्टेज जो अनुभव थींदो। स्वस्वरूप खे चेंज करण जो अभ्यास करो। अगरि तव्हां बाप दादा जी तस्वीर जे साम्हूं वियो था, त ख़ुदि खे बि मां फ़रिश्तो, मुंहिंजो हिते प्रकृति जे विच में आत्मा चमके थी, ऐं मां बाप दादा सां गॾु वेठी आहियां और रोअ रियान थी कयां। अगरि तव्हां वटि शिव बाबा जो रूप आहे निराकार, त ख़ुदि खे बि निराकार सम्झो, परंतु निराकार रूप में पोइ ॻाल्हियूं कीअं कंदा। हिन करे न पंहिंजे घर में अव्यक्त बाप दादा जो चित्र रखणो खपे। वैसे त बाबा चईंदा आहिनि न रखो, लेकिन छा थींदो आहे, घर गृहस्थी में आहे न उहे ई देहदारी उहे ई सभु रहंदा आहिनि न, त हिकु चित्र रहंदो न, त ईअं लॻंदो आहे कि उहो जीअं असांखे सेखारींदो आहे तव्हां हीअं रहो। असांखे कोई हुनजी आरती वारती न उतारणी आहे, मतलब असांजे लाइ बि बाबा चईंदा आहिनि न, राधे कृष्ण जो चित्र रखो कि तव्हांखे ईअं ठहिणो आहे। त ईअं अव्यक्त बाप दादा जो चित्र हुजणो खपे कि मूंखे बि हीअं हिन स्थिति में स्थित थी करे रहणो आहे, न त माण्हू चईंदा तव्हां बि त रखियो, इहे तव्हांजो गुरू आहे। चल न, हिन ब्रह्मा जे मथां जो शिव बाबा आहे न, असांखे चईंदा आहिनि कि हीअं सदा यादि रखो कि मां आहियां, मुंहिंजे मथां मां शिव बाबा जी छत्र छाया जे हेठां आहियां, है न। ऐं जॾहिं बि तव्हांखे ॻाल्हि करणी हुजे, अभ्यास त हूंदो तव्हांजो बाप दादा मूंसां गॾु आहिनि, पर कॾहिं कॾहिं ॾिसो कोई ॻाल्हि अहिड़ी ईंदी आहे कि अगरि तव्हांजो कनेक्शन लूज़ थी वञे, त हुन समय बाप दादा जे चित्र साम्हूं वेही रहो। त हीअं करे पंहिंजो कनेक्शन पावरफुल रखो, पावरफुल स्टेज जो अनुभव थींदो। दीदी जी सां बाबा ॻाल्हाइनि था, वैराइटी ॾिसी करे ख़ुशी थींदी आहे न, उहो बि सुठी हिमत वारा आहियो, पंहिंजो सभु कुझु चेंज करिणो आहे, ॿिए खे पंहिंजो ठाहिणो, हीअ बि हिननि जी हिमत आहे। एतिरो ट्रांसफर थी विया आहिनि त पंहिंजे ई परिवार जा लॻंदा आहिनि न। विदेशी जेका हूंदा आहिनि उहे जल्दी पंहिंजो सभु कुझु चेंज करे ऐं ठाहींदा आहिनि, त लॻंदा आहिनि न पंहिंजे ई परिवार जा आहिनि। इहे बि ड्रामा में हिननि जो विशेष पार्ट आहे, पंहिंजी भाषा सां ई अॻियां वधंदा आहिनि। हिक हिक खे ॾिसी करे बाबा खे ख़ुशी थींदी। पहिरियों त हिकु ई भारत जा ई अनेक लकड़ियुनि जो हिकु वृक्ष हुयो,
लेकिन हाणे त विश्व जे चारों कोननि जा अनेक संस्कार, भाषायूं, खाइण पाइण, सभु आत्मायूं हिकु वृक्ष जा ठही आहिनि। इहो बि वंडर आहे, इहे ई कमाल आहे जो सभु हिकु ई थी विया ऐं अॻियां बि थींदा वेंदा। अहिड़ो ई अनुभव कंदा आहियो, विशेष सर्वज स्नेह प्राप्त थी वेंदो आहे न, विशेष सर्वज स्नेह प्राप्त थी वेंदो आहे। पांडवनि सां बाबा ॻाल्हाइनि था, सभी महादानी आहियो, कंहिंखे ख़ुशी ॾियण सभिनि खां वॾे ते वॾो पुण्य जो कार्य आहे, सेवा आहे। पांडव त सदा हिकु रस हिकु एकता में रहण वारा एकानामी करण वारा आहिनि। सभी पांडव महिमा योग्य आहिनि, पूजनीय आहिनि। भक्तनि जे लाइ त हाणे बि पूजनीय आहियो, सिर्फ़ु प्रत्यक्ष न आहियो। पांडवनि जी पूजा सिर्फ़ु गणेश व हनुमान जे रूप में ई थींदी आहे, है न। त हाणे बि असां जेतिरो शक्ति धारण कंदा वेंदासीं त असां द्वारा उन्हनि खे मिलंदो आहे। त भले असांखे माण्हू ॼाणंदा न आहिनि, लेकिन असां द्वारा ई त बाबा शक्ति ॾियनि था न उन्हनि खे। बाबा चवनि था कि पांडवनि जी भक्ति त कंहिं चयो बाबा गणेश ऐं हनुमान जे रूप में थींदी आहे। त बाबा चईं न, ॿिया बि देवता आहिनि। गणेश उहा जो पेट में सभु ॻाल्हियूं छिपाइण वारो आहे। हनुमान पूछ सां आसुरी संस्कार जलाइण वारो आहे। गणेश केरु हूंदो आहे? जो सभु ॻाल्हियूं न पंहिंजे पेट में समाए वठे। ऐं हनुमान केरु हूंदो आहे? जंहिंजी पूछ सां आसुरी संस्कार जली वञे। पूछ बि सेवा जे लाइ आहे। पूछ जो पूछ न, त बाबा चवनि था पांडवनि जी विशेषता आहे ॻाल्हि पचाइण वारा आहिनि, हेॾे होॾे करण वारा न आहिनि। सभी सदा संतुष्ट आहियो न। पांडव पति ऐं पांडव इहे सदा जो कंबाइंड रूप आहे। पांडव पति पांडवनि जे सिवाय कुझु न करे सघंदा आहिनि। त सदा कंबाइंड रूप यादि रहंदो आहे न। कॾहिं पंहिंजे खे अकेला त न महसूस कंदा आहियो। कोई फ्रेंड खपे हीअं त न महसूस कंदा आहियो। कंहिंखे चऊं कीअं चऊं हीअं त न आहे न। त सदा कंबाइंड रूप में रहंदा आहिनि। हुनजे अॻियां बाप दादा साकार में जीअं सभु संबंधनि सां साम्हूं हूंदा आहिनि। जेके कोई बि माउ पीउ भाउ भेण पति पत्नी कंहिंजी बि हुजनि त ठीकु आहे, न हुजनि त बि ठीकु आहे। जीअं मीरा हुई, है न, उहा भक्ति हुई, भक्तन हुई, मतिलबु हुनजो जीअं एग्ज़ाम्पल ॾिसो। हुन वटि सभु हुयो लेकिन हुनखे कंहिंजी ज़रूरत न हुई, सिर्फ़ु कृष्ण खे ई पंहिंजो सम्झंदी हुई। तीअं असांखे भक्ति न करणी आहे, मतिलबु ईअं बुद्धि सां सम्झणो आहे। भले आहिनि त ठीकु आहे, न त मुंहिंजो त हिकु शिव बाबा ॿियो न कोई। उन्हनि जे अॻियां बाप दादा सभु संबंधनि सां साम्हूं हूंदा आहिनि। छोकी उहे अहिड़ा कंबाइन हूंदा आहिनि न। उहा त भक्ति कंदी हुई, हुनजी मूर्ति खे वठी करे खाराईंदी, पीआरंदी, खेॾंदी, सभु कुझु कंदी हुई।
हिते असांखे बुद्धि सां बाबा सां गॾु रहणो आहे त असांजे साम्हूं सर्व संबंधनि सां बाप दादा असां सां गॾु सदा ई रहंदा। त बाबा अॼु असांखे चवनि था बाप दादा साकार में जीअं सभु संबंधनि सां साम्हूं हूंदा। जेतिरी लग्न हूंदी न ओतिरो जल्दी बाप साम्हूं हूंदा। इहे इहे न निराकार आहे आकार आहे ॻाल्हियूं कीअं करूं जो आपस में बि ॻाल्हियूं करण में टाइम लॻंदो आहे ढूंढदा आहियूं न हिते ढूंढण में टाइम जी बि ज़रूरत न रहंदी। एॾो मतिलबु बाप दादा असांजे नज़दीक हूंदा है न जेका ईअं हूंदा न उन्हनि खे कॾहिं बि बाबा खे ढूंढण जी बि ज़रूरत न पवंदी। बसि कोई बि ॻाल्हि हूंदी जीअं सम्झो माउ पीउ आहिनि कोई ॻाल्हि माउ पीउ सां करणी आहे हुन समय माउ पीउ हुजनि न हुजनि काॾे विया हुजनि त माण्हू सोचंदो आहे न या मम्मी खे घर में हेॾे होॾे हूंदी त ढूंढती। हिते त कुझु ज़रूरत न आहे कोई बि ॻाल्हि कंहिं बि संबंध में हुजे बसि हुन संबंध सां बाबा खे यादि कयो ऐं चयो जाते बुलावो आहे हुते हाज़िर इन करे चईंदा आहिनि हाज़िरा हुजूं। त अहिड़ो अनुभव थींदो आहे न हाणे त दिन प्रतिदिन ईअं ॾिसंदव कि प्रैक्टिकल में अनुभव कयो कि अॼु बाप दादा आया साम्हूं आया हथ पकड़ियो बुद्धि सां न अखियुनि सां ॾिसंदव अनुभव थींदव। हीअं तव्हांखे अनुभव थींदो। त बाबा चवनि था हाणे तव्हांखे हीअं अनुभव थींदो कि अॼु बाप दादा आया साम्हूं आया असांजो बाप दादा हथ पकड़ियईं बुद्धि सां न अखियुनि सां ॾिसंदव अनुभव थींदव लेकिन सिर्फ़ु हिकु बाप ॿियो न कोई। इहो पाठ पको हुजे पोइ त जीअं परछाई घुमंदी आहे न हीअं बाप दादा अखियुनि सां हटंदा ई न। पोइ त जीअं परछाई घुमंदी आहे हीअं बाप दादा जीअं अखियुनि सां हटंदा ई न। हीअं लॻंदो कि तव्हां सां गॾु कोई आहे जीअं तव्हांखे बाबा ॾिसनि था हीअं तव्हांखे लॻंदो। कॾहिं हद जो वैराग्य न ईंदो आहे। बेहद जो त रहणो खपे न। सभी यज्ञ सेवा जी ज़िम्मेवारी जो बेड़ो त उठाए वरितो आहे न। हाणे सिर्फ़ु असां सभु हिकु आहियूं असां सभिनि जो हिकु कमु आहे असां सभिनि जो सभु कमु हिकु ई आहे प्रैक्टिकल में ॾेखारे में ॾे। हाणे हिकु रिकॉर्ड तयारु करिणो आहे उहो कहिड़ो उहो त रिकॉर्ड मुख जो न उहो रिकॉर्ड मुख जो न हिक ॿ खे रिकॉर्ड ॾियण जो रिकॉर्ड इहे रिकॉर्ड पोइ चारो ओर वॼे थो रिकॉर्ड ॾियण रिकॉर्ड वठण नंढनि खे बि रिकॉर्ड ॾियो वॾनि खे बि रिकॉर्ड ॾियो। रिकॉर्ड जो रिकॉर्ड हाणे निकिरणो खपे। हाणे चारो ओर हिन रिकॉर्ड जी आवश्यकता आहे। हाणे चारो ओर हिन रिकॉर्ड जी आवश्यकता आहे। नंढनि खे बि रिकॉर्ड ॾियणो आहे वॾनि खे बि रिकॉर्ड ॾियणो आहे। त हाणे बाबा छा था चवनि हिकु त बाबा चवनि था कि हिकु बाप ॿियो न कोई तॾहिं तव्हांखे ईअं लॻंदो कि सर्व संबंधनि सां बाबा मूंसां गॾु आहिनि। तव्हांखे प्रैक्टिकल में नज़र ईंदा बाप दादा जो लाइट जो शरीर ॾिसंदव त न हे केरु आहे। स्व उन्नति ऐं विश्व उन्नति ॿिन्हिनि जो प्लान साथ साथ आहे न।
आहे स्व उन्नति। बाबा चईनि न विश्व जी सेवा करो त स्व उन्नति आपे ई थी वेंदी। दैवी गुणनि जे महत्व जो मनन करो। हिकु हिकु गुण खे धारण करण में छा समस्या ईंदी आहे, है न। हाणे त वैसे अंतिम समय हले थो, चेक करो मूं में सभु शक्तियूं आहिनि, सभु गुण आहिनि। हिकु हिकु गुण खे धारण करण में छा महिनत लॻंदी आहे। उनखे समाप्त करे धारणा करे चारों तरफ़ खुशबू फैलायो त सभी अनुभव करनि। जेकी भी समस्या आहे हिकु हिकु गुण खे धारण करण में, उन समस्या खे समाप्त करे हिकु हिकु गुण स्वयं में धारण करे उनजी खुशबू फैलाए। जो भी समस्या अचे थी कोई भी गुण खे शक्ति खे धारण करण में, उन सभु समस्याउनि खे समाप्त करे हिकु हिकु गुण धारण करे उनजी खुशबू चारों ओर फैलाए। अच्छा, ओम शांति।